सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां जो पंहिंजो आसिफ सियाल अवांजे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में आई मूंसां गॾु आहिनि। आई मां हाज़रा ख़ान कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? आसिफ तव्हां ठीकु आहियो? मां बि बहितरीन जेको आहे उहे रोज़मर्रा वांगुरु जीअं उमेद कयूं था ठीकु हूंदव। ऐं सुबुह बि जेको आहे तव्हांजो उहो स्टार्ट जेका आहे शुरूआति जेका आहे सुबुह जी तव्हांजी, यानी शुरूआति असां हाणे अंग्रेज़ी लफ़्ज़ घटि ॻाल्हाईंदासीं। माण्हू चवंदा अंग्रेज़ी था ॻाल्हायो ॾाढी तव्हां, नथा ॾियनि त छा कयूं। अॼुकल्ह माना इहो ट्रेंड आहे की माण्हू जेको आहे सो फैशन में था ॻाल्हाइनि अंग्रेज़ी। ऐं असां वटि हिकु अलमियो इहो आहे की माण्हू ईअं सम्झंदा आहिनि की मतिलबु अंग्रेज़ी जंहिंखे अचे थी त माना हुनखे पढ़ियल लिखियल आहे, लिटरेट आहे, पर उन्हनि खे ख़बर ई न आहे त जेको आहे सो अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ अंग्रेज़ केतिरो किथे जायल हूंदो आहे, केतिरो माना हुन में ख़ामियूं हूंदियूं आहिनि। पढ़ियल अंग्रेज़ बि त हूंदा आहिनि ऐं पर उहे अहिड़ा हूंदा आहिनि जेको तव्हां ॾिसी करे चओ वाह वाह वाह, माना तालीम हिते आहे। सो इहो वाकई हिकिड़ी शइ खणी असां दिमाग़ में फिट कई वई आहे जेका हा त जेका इंग्लिश जेको ॻाल्हाईंदड़ आहे बसि पढ़ियल लिखियल उहो ई हूंदो त न। इंग्लिश त ॿोली आहे, ईअं त केर बि सिखी करे ॻाल्हाए सघे थो, अणपढ़ियल बि ॻाल्हाए सघे थो, पर तालीम त उहे बि ज़रूरी आहे। पर इन मतिलबु इहो कोन्हे त हर इंग्लिश ॻाल्हाईंदड़ खे जेको आहे पढ़ियल लिखियल चवंदासीं। हर हो जीअं चवंदा आहिनि हर हाथ मिलाने वाला दोस्त नहीं होता, तो हर इंग्लिश बोलने वाला पढ़ा लिखा नहीं होता। हा बिल्कुलु, हक़ीक़त इहा आहे की जेकॾहिं असां वाकई में असां पंहिंजे सिस्टम में ॾिसूं, असांजे जेको सो इर्द गिर्द असां ॻोठनि खां बि निकिरी आयासीं त कमाल जी हिकिड़ी माना जेको आहे सो असांखे साइकोलॉजी माण्हुनि पंहिंजे हिसाब सां तयारु कई आहे की जेको आहे सो जंहिंखे इंग्लिश ईंदी आहे। ऐं तव्हां सोचींदा हूंदो त केॾी इहा डिस्कशन छो पिया कयूं। सो कल्ह जेको आहे सो हिकिड़ी कॉलर आया, ॿ कॉलर आया जिन्हनि चयो की तव्हां जेको आहे इंग्लिश जा वर्ड्स काफ़ी यूज़ था कयो, पर यकीनन जेको आहे हक़ीक़त इहा आहे की इंग्लिश जा वर्ड्स न हुआ, कुझु मेडिकल जा कुझु लफ़्ज़ हुआ जेके असां यूज़ कयूं पिया। ऐं पोइ उन्हनि जेको आहे सो एतिराज़ जेको आहे सो कयो। ऐं असांजा जेके कॉलर्स आहिनि असांजे लाइ तमामु घणी इज़त रखनि था ऐं असांखे ॾाढो इनकरेज कंदा आहियूं की पॉज़िटिव कमेंट्स त मिलंदा रहंदा आहिनि, त मज़ो तॾहिं आहे जॾहिं नेगेटिव कमेंट्स बि अचनि, ऐं ज़रूरु कंदा कयो। पर उनजी असां थोरी इहो मां तव्हांजी ते ॻाल्हि कटियां थी, पर हुननि तनक़ीद भला इस्लाह कई असांजी, ऐं करण बि ईअं ई खपे त तनक़ीद भला इस्लाह हुजणु खपे त तव्हां जो प्रोग्राम आहे या तव्हांजो जेको ॻाल्हाइणु आहे उन में हीअ शइ सही न आहे, हिनखे थोरो दुरुस्त कयो, हीअ शइ असांखे खपे थी, हीअ ॿुधणु चाहियूं था या हीअ ॾिसणु चाहियूं था। त कल्ह वारे कॉलर्स जो मतिलबु इहो हुयो त असांजो चैनल सिंधी आहे, असां सिंधी आहियूं, त कोशिशि कयो त निज सिंधी ॻाल्हायो, निज पिज सिंधी। पर असांखे एतिरो अख़्तियार आहे, हक़ आहे की असां थोरा पंहिंजी सफ़ाई जेको ॾेई सघूं था। त इहो मक़सदु चवण जो इहो आहे की जीअं तव्हांजी सोच आहे न, जीअं साईं यार जिन्हनि एतिराज़ जेको आहे सो रखियो की बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई हुननि। ऐं असांजी हिकु सिंधी ॿोली आहे त इन जहिड़ी ॿोली त ॿोलियूं सभु मिठियूं आहिनि, ठीकु आहे, पर असांखे सिंधी ॿोली इन जे करे असां सभु जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उहे इन जे करे बि वरिड आहिनि ऐं इन जे करे बि परेशान आहिनि की एॾी रिच असांजी ॿोली, एॾो रिच कल्चर आहे, इहो त आस्ते आस्ते पोइ जेको आहे सो डिस्ट्रॉय थींदो वेंदो जेकॾहिं असां थोरी घणी बि इंग्लिश एड कंदा वियासीं। ऐं जेको आहे सो पर हा हक़ीक़त इहा आहे की असां हर 5 आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि, उहे मतिलबु असां प्राउड फील न कंदा आहियूं, फ़ख़ुरु महसूसु न कंदा आहियूं की माना जेको आहे सो के माण्हू त फैशन में था जीअं त चवनि उर्दू हुजनि या इंग्लिश में ॻाल्हाइनि था। मुंहिंजो बिलीव इहो आहे हर लैंग्वेज ॻाल्हायो, बिल्कुलु हर लैंग्वेज ॻाल्हायो, उर्दू हुजे, इंग्लिश हुजे, पश्तो हुजे, फ्रेंच हुजे, जर्मन हुजे, चाइनीज़ हुजे। मूंखे बचपन खां इंग्लिश मतिलबु लैंग्वेजिस ॻाल्हाइण जो शौक़ु रहियो आहे ओवरऑल। सो मां कोशिशि कंदो आहियां की थोरो थोरो मतिलबु हुजे इन में, जेको ईअं न आहे की को इम्प्रेशन झाड़णु आहे, इहा हिकिड़ी कम ज़हनियत आहे जेकॾहिं मां कयां या को ॿियो बि करे। सो माण्हू जेको आहे कोशिशि करे हर असां थोरी घणी उहो इन जे करे यूज़ कंदा आहियूं की थोरी घणी
करणु खपे हर लैंग्वेज खे ऐं ॿी ॻाल्हि इहो त सिर्फ़ु असांजो जेको चैनल आहे उहो सिंध ताईं त महदूद आहे कोन न पाकिस्तान ताईं महदूद त आहे कोन असांजो चैनल पूरी दुनिया में ॾिठो थो वञे त हाणे तव्हां सोचो त पूरी दुनिया में केतिरी ॿोलियुनि सां वास्तो रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे असांजे प्रोग्राम ॾिसंदा आहिनि सो बहरहाल अॼु डे ते ॻाल्हाईंदासीं अॼु आहे कोप डे इहो छा आहे मूंखे ख़बर यार कोप डे वरी हेल्थ जी ॻाल्हि अची वई आहे अॼु ऐं मां उहो ई चवंदो आहियां की हेल्थ ते असांखे रोज़ाना जे बुनियाद ते पंहिंजे प्रोग्राम में अवेयरनेस जेको आहे सो जेका असां रिसीव कयूं था ऐं पढ़ूं पिया जेको ॿुधूं था त उहा तव्हां ताईं पुॼायूं जेको बाक़ी कोप डे हवाले सां हिकिड़ी लंग कुझु डिज़ीज़ आहे जंहिंमें ब्रेथ खणण में प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि सो उहो मेडिकल जेकी सॼी डिटेल असांखे त ख़बर न आहे पर इहो आहे की कुझु लंग्स सां रिलेटेड काई डिज़ीज़ आहे बीमारी या का माना जेका वरी तव्हां लंग्स चयो त वरी चवंदा त इहो कंहिंखे ख़बर हूंदी आहे कंहिंखे न फिफड़ जेको सिंधी में फिफड़ चवंदा आहियूं ऐं जेको इहो न ॾिसंदा बि आहियो कॾहिं कॾहिं बकरे जो सो बहरहाल मतलब तव्हां खाईंदा हूंदो फिफड़ खाईंदा मां खाईंदी आहियां ओजरी खाईंदा हा मां खाईंदी आहियां धप हूंदी आहे हुन में ॾाढी पोइ कीअं छा मतलब कची खाईंदा हुआ हालत ॾिसेसि ओजरी न खाईंदड़ जी सो बहरहाल जेको आहे मुंहिंजी बॉडी शॉडी मां नथो लॻे त मां खाईंदड़ पे मां ॾिठो त मां चमे ओजरी जेको आहे न ॾाढी खाधी आहे अच्छा ॻाल्हि हूंदो खाइण पीअण जे हवाले सां नथा ॻाल्हायूं फ़िलहाल फिफड़नि ते पर इहो आहे की ओजरी खाइण खां पोइ ओगरा ईंदी आहे न स्मेल फील कंदा हो न अच्छा हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी माण्हू चवंदा आहिनि यार तव्हां मच्छी खाईंदा आहियो मतिलबु मच्छी में त स्मेल हूंदी आहे भई ठाहिण जो बि त तरीक़ो अचे न तव्हांखे न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ओजरी पाया बि हूंदा आहिनि इहा हिन ॻाल्हि कर तनक़ीद कंदे माण्हू सो ओजरी पाया बि जंहिंखे ठाहिण ईंदा त उहे अहिड़ा ठाहींदा आहिनि जो तव्हांखे माना वणंदा आहिनि बाक़ाइदा सुठा लॻंदा आहिनि पर जंहिंखे न आहिनि ठाहिण ईंदा उहे पोइ हीअं ॻाल्हियूं कंदा आहिनि सही ॻाल्हि आहे मूंखे मां ओजरी ॾिसंदो आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे ट्रॉल न हूंदो आहे जीअं उहो आहे ट्रॉल वांगुरु ई आहे हुनखे बाक़ाइदा बुरशणबो आहे साफ़ कबो आहे तव्हांखे ख़बर आहे ओजरी में अंदरि छा छा पियल हूंदो आहे हा ओजरी माना छा तव्हांखे ख़बर आहे उहो तो सोचे इहे तव्हांखे ख़बर आहे मच्छी में अंदरि छा पियल हूंदो आहे पोइ छो खाईंदो हीअं लड़ींदो आहे मच्छी त किला बाबा आहे मच्छी में अंदरि पितो बि हूंदो आहे उहो कढंदो आहे तो मच्छी में पितो बि हूंदो आहे हा अच्छा इहा ख़बर न आहे अॼु मां तोखे कॉलर वठंदई अॼु जेको आहे न तव्हां भले कॉल करे हिनखे ॿुधाए सघो था त मच्छी में पितो हूंदो आहे ऐं ओजरी सुठी पचंदी आहे इहो हिनखे सीरियस न कयो मां हिन सां ॾाढी मज़ाक कंदो आहियां हिनखे मां चिड़ाइण थो चाहियां असां ॿई चिड़े कान थी अलाए छो चिड़ंदी न आहियां मां हेठि न तूं चिड़ी छो नथो मज़ो नथो अचे प्रोग्राम में जान पइजी वञे जेके चिड़ी पए हा न चिड़ंदासीं कोन सो बहरहाल जेको आहे खाइण पीअण पंहिंजी जाइ ते पर इहा हिकिड़ी डिज़ीज़ आहे जेका आसिफ़ नसी जेको आहे वर्ल्ड कोप डे आहे फिफड़नि जी का बीमारी आहे वधीक हाणे असांखे बि न आहे उन ते नॉलेज एतिरी त वधीक जेको आहे बसि साह जी बीमारी चई सघिजे थी हिनखे सो जो फिफड़नि सां रिलेटेड जेके बि बीमारियूं हूंदियूं आहिनि साह जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि साह जी जेकॾहिं बीमारी जी ॻाल्हि कयूं त असांखे ज़हन में ईंदो आहे की असां जेको बि ॿाहिरि जेका आहे सो हवा खणूं पिया इनहेल कयूं पिया उन जा असरात जेके आहिनि यकीननि पोइ जेको बाक़ी जेको असांजो लाइफ स्टाइल आहे को स्मोकर आहे कोई मतिलबु ॿियनि एक्टिविटीज़ में आहे ऐं उहो बि फिफड़नि जी बीमारी में मुब्तला थींदो पर असां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई जेकॾहिं असां फिफड़नि जी बीमारी जी ॻाल्हि कयूं अक्सर जेको आहे सो असांजा जेको सो स्मोकर्स जेके आहिनि चवंदा आहिनि यार स्मोकर जेके आहिनि स्मोकिंग हिकिड़ो सिगरेट हूंदो आहे हुन में फिल्टर बि लॻल हूंदो आहे तव्हां भला तव्हां पंहिंजो ॾिठो पोड़ियूं जेके चिलम छिकंदियूं गुड़ 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 करे अॼुकल्ह शीशो सो बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेके चिलिम वारा आहिनि या जेके सिगरेटी आहिनि सिगरेटी हिकिड़ा आहिनि माण्हू हिते खोड़ सारा पर बहरहाल मां चई नथी सघां पई इहो अॻिते हली ॾाढो माना प्रॉब्लम बादल तव्हांखे अथव अलाए वीचार बादल खे अची वठंदई मां न तव्हांखे न आहियां ॿिया खोड़ सारा आहिनि पर उन्हनि खे पोइ ख़बर पवंदी ॿियनि खे चए थी पर एतिरो यकीन आहे न बचपन में कंहिं ॻोठ में जेका पोड़ी काई हूंदी आहे हर घर में चिलिम छिकंदी आहे उनजी चिलिम मां गुड़ गुड़ कई हूंदी न मां कॾहिं न तव्हां ख़बर मां ऑलरेडी एलर्जी जी मरीज़ आहियां ख़बर त न आहे नी मूंखे ज़ुकाम हूंदो आहे गलो ख़राबु हूंदो आहे सो बहरहाल असां हाणे हलूं था पंहिंजे GFS वारनि जे तरफ़ सो हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन जे लाइ हिननि सहकार कयो आहे असां सां GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं हिननि जी वॾी महिरबानी ऐं जीअं तव्हां डिटेल
डिटेल जे लाइ पुछंदा आहियो त असांखे डिटेल ॿुधायो त भई हाणे 35 लख जो प्लॉट 26 लखनि में त मिले थो, इन जे लाइ वधीक मज़ीद डिटेल लाइ असां तव्हांखे नंबर ॿुधाए छॾियूं था। नंबर आहे 0301115760 ऐं ॿियो नंबर आहे 0302825558। हाँ, यकीन कयो हिन टाइम प्रॉपर्टी जा रेट तमामु डाउन लॻा पिया अथव पहिरीं ॻाल्हि, ऐं ॿी ॻाल्हि के हे अपॉर्चुनिटी आहे, अवेल कयो ऐं कंहिं बि डिफॉल्टर बिल्डर वटि न वञो। ऐं तव्हांखे जेकॾहिं हिते GFS बिल्डर्स जो इश्तिहार हले पियो, तव्हां ॾिसो पिया जेकॾहिं हिते स्पेस असां वटि आहे त दैट मीन्स के GFS रिलायबल आहे ऐं GFS बिल्डर्स वटि सां ई कॉन्टेक्ट कयो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो सुठो आइडियल पंहिंजो घर खपे थो। सो बहरहाल इन्हनि जी वॾी महिरबानी ने ख़ूबसूरत ट्रांसमिशन लाइ असां सां सहकार करण जो ऐं उमेद कयूं था त ईअं असां GFS वारा पंहिंजो साथ बरक़रार रखंदा। तव्हां बि पंहिंजो असां सां साथ बरक़रार रखंदे। ऐं ॿियो इहो बि मां ॿुधाईंदी हलां त ॿी वॾी महिरबानी हयाकिया वारनि जी, जिन जी ड्रेस जेका आहे आउं वेयर कई आहे त हयाकिया वारनि जी वॾी महिरबानी आहे। ऐं जेको आहे अॼु मूं वटि बि स्पॉन्सर आहे। हाँ, अॼु मूं वटि स्पॉन्सर आहे, मूं वटि बि स्पॉन्सर आहे। अच्छा, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे त असांखे जेके बि ड्रेसिस जे हवाले सां वार्डरोब ॾियनि था उन्हनि जी महिरबानी आहे, ऐं जेके अञा मज़ीद ॾियणु चाहिनि त ॾेई सघनि था। मां पर्सनली थैंक्स कंदमि मुंहिंजो ब्रदर इन लाइ आहे आसाद समय जो, ऑल द वे फ्रॉम मलेशिया, एंड उन्हनि जेको आहे सो मूंखे जेको आहे सो हे अपर जेको आहे सो गिफ्ट करे मोकिलियो आहे। सो थैंक यू सो मच, लव यू। सिर्फ़ु अॼु लाइ इहो मतिलबु चवण गिफ्ट आहे न इहो त तव्हांजे लाइ। ऐं हयाकिया वारनि जी बि वॾी महिरबानी, ॿ ड्रेसिस मूंखे गिफ्ट बि कया अथऊं, ऐं जेका ड्रेस मूंखे वणंदी आहे मां रखे छॾींदी आहियां। कुझु न चवंदा एॾा सुठा आहिनि, एॾा भला आहिनि, कुझु न चवंदा। फ़ाइदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू जेतिरो थी सघे न सहूलियतुनि मां फ़ाइदो वठे। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। मुझे सिंध के सलाम सलाम वेलकम बैक। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयो था सलाम सिंध में। ऐं जीअं त असां पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हायूं पिया त अॼु वर्ल्ड कॉपरेट डे आहे, जेको थोरो असां इंट्रो में ॿुधाए बि चुका आहियूं त कई लंग्स जी जेका फेफड़नि जी बीमारी हूंदी आहे, उन जी का डिज़ीज़ आहे, वधीक जेको आहे डॉक्टर ई इन जे बारे में ॿुधाए सघनि था त इन बीमारी जो इलाजु छा आहे या इनखे वधीक छा चइबो आहे। सो बहरहाल असां जेको बि असांजे ॾींहं जे हिसाब सां जेको बि ॾींहुं हूंदो आहे असां उहो डेली उन ते ॻाल्हाईंदा आहियूं, डेली उहो मल्हाईंदा आहियूं। सो बहरहाल अॼु जो प्रोग्राम बि इलाही इंफॉर्मेटिव थियण वारो आहे, तव्हां खोड़ सारी मालूमात मिलंदी। ऐं जीअं कल्ह वारो प्रोग्राम बि ॾाढो सुठो थियो, हुयो ॾाढो सुठो प्रोग्राम असांजो, इंफॉर्मेटिव पूरो, ऐं अॼु बि तव्हांखे यकीनन ॾाढो मज़ो ईंदो, छो जो असां वटि जेके शख़्सियतूं आहिनि उहे तमामु बहितरीनु शख़्सियतूं आहिनि, ऐं तव्हांखे हिकिड़ी अवेयरनेस बि इन प्रोग्राम में मिलंदी सिहत जे हवाले सां। ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं असां कल्ह जेको आहे सो थोरो घणो असांजो इंटरेक्शन थियो हिकिड़ा जेके ॿोली सां प्यारु कंदड़ आहिनि, मां सम्झां पियो सिंधी, हर सिंधी जेको आहे सो हिन सिंध में रहंदड़, हिन धरती ते रहंदड़, बल्कि पूरी दुनिया में जेके ॿोलियूं आहिनि हर को पंहिंजी ॿोली सां प्यारु कंदो आहे। पर किथे किथे जॾहिं ॿोली जो किथे किथे असां बिगाड़ कंदा आहियूं इंटेंशनली या अनइंटेंशनली, ठीकु आहे, त पोइ जेको आहे सो जेके सफ़ा आशिक़ हूंदा आहिनि ॿोलीअ जा उहे एतिराज़ात कंदा आहिनि। सो अहिड़ा आशिक़ बि असां वटि टकरंदा आहिनि, मूंखे ख़ुशी थींदी आहे ऐं मां इनकरेज कंदो आहियां। ऐं मां सम्झंदो आहियां उहा जेका तनक़ीद थींदी आहे उहा कमाल मूंखे लॻंदी आहे, मूंखे दिलि खे टच कंदी आहे। मां चवंदा आहियूं की उन शइ ते ॻाल्हाइजे, बिल्कुलु ॻाल्हाइजे। ऐं वाक़ई में असां ॾिसो कॾहिं असां पाण ई के जेको प्रोग्राम ॾिसंदा आहियूं या का न्यूज़ वग़ैरह ॿुधंदा आहियूं, कंहिंजी ॿोली जेका साफ़ न आहे हूंदी त असां पाण ई चवंदा आहियूं यार ॿोली साफ़ न आहे या लफ़्ज़नि जो जेको थोरो बिगाड़ आहे, हिकु ॿ टे लफ़्ज़ इहे हिकु ॿ टे चवण में माण्हुनि खे ॾाढी मुश्किल थींदी आहे। सो बहरहाल महिमान अची चुका आहिनि, तासिफ़ सां महिमान तारुफ़ जी तरफ़ हलूं। सभ खां पहिरियां असांजो जेकॾहिं ॿोली जी ॻाल्हि कईसीं त ऐं उन सां गॾोगॾु रिसर्च एसोसिएट सिंध अभ्यास अकेडमी ज़ाबस यूनिवर्सिटी कराची में असांजो तालिक़ आहे साईं अमीन जोयो साहब। थैंक यू साईं। पंहिंजी सेकेंड जेको आहे सो हिकिड़ी गॾिजाणी आहे। जी बिल्कुलु। असां मागनि ते जेको आहे सो सिंध जे भागनि ते ॻाल्हायोसीं ऐं तारीख़ ते ॻाल्हायोसीं, पर अॼु बि कुझु मतिलबु अहिड़ो ई ऐं कुझु डिफरेंट पंहिंजी हिन धरती ते पंहिंजी ॿोली ते इनशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु वेलकम था कयूं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। वॾी महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु। ऐं मुंहिंजे तरफ़ खां जेको आहे
डॉक्टर वेठी आहे, हिकिड़ी डॉक्टर आहे लुबना हफ़ीज़ सिद्दीकी, गायनाकोलॉजिस्ट आहे। उन्हनि खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक ठाक, इलाही वॾी महिरबानी तव्हां आहियो। उन खां पोइ असां वटि एक्टर बि आहे, मॉडल बि आहे, अलाए सिंगर बि आहे, अलाए उहो बाद में पुछंदासीं। मल्टी टैलेंटेड लेडी गॾु आहे असां सां आयत अली, ऐं उन्हनि खे बि असां वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां आहियो। सो बाक़ाइदा जेको असां आगाज़ कयूं पिया पंहिंजे प्रोग्राम जो। असां सां गॾु पहिरियां त जेके ॿिया जेके सिंगर्स असां सां वेठा आहिनि, असांजा पप्पू भाई बिल्कुलु साईं, त असां गुलूकार आहिनि तमामु सुठा, उन्हनि खे बि असां भलीकार पिया कयूं। साथ बादल जेको आहे सो अॼु बरसंदो, उहो बि अॼु जेको आहे गजगोड़ कंदो, पर उसां थोरो हल्को हथु रखिजो, अॼु थधि शुरू थी वई आहे, स्पेल पहिरियों शुरू थी वियो आहे सियारे जो। ऐं सही आहे न। ऐं नाले मिठो मोहम्मद अली असां सां गॾु आहे। सो सभु जेके सो असांजी सॼी टीम जी तरफ़ खां सभिनि महिमाननि खे ऐं ॾिसंदड़नि खे भलीकार पिया कयूं। सो अमीन साहब, तव्हां खां शुरूआति कंदासीं। असां लास्ट टाइम जेको आहे सो सिंध जे जेको आहे सो हिननि मागनि ते ॻाल्हायोसीं, तारीख़ ते ॻाल्हायोसीं, ऐं असांजी सिंध जी तारीख़ ते डिस्कस कयोसीं। अॼु था कयूं असां ॿोली ते। राइट, ठीकु आहे। मूंखे इहो ॿुधायो की असां हिन टाइम जेके बि कॉन्शियस आहियूं, ऐं हर कंहिंखे पंहिंजी ॿोली जे बारे में कॉन्शियस हुजणु खपे, थोरो घणो बिगाड़ इवन असां कन्फेस जेकॾहिं कयूं त असां पाण में मूं में बि इलाही फॉल्ट आहिनि। जॾहिं मां ख़ासि करे सिंगिंग करणु वेंदो आहियां त मां कोशिशि कंदो आहियां की जेको लिरिसिस्ट को पोइट हुजे जीअं लिखी आहे त उनखे विहारे प्रोनाउंसिएशन जेका थींदी आहे उहो उनखे कराए करे कयूं। सो हिन ॿोली खे जी जेका सो जेको असांजा काफ़ी इंडिविजुअल्स आहिनि जेके मिक्सअप करे ॻाल्हाईंदा आहिनि, उन ते रोशनी जो एक्सेप्टेबल आहे या जेको आहे सो हिनखे बिल्कुलु बि ख़तमु कजे? बिल्कुलु। सभ खां पहिरियां त आउं थोराइतो आहियां सिंध टीवी चैनल वारनि जो, जॾहिं मूंखे हिननि दावत ॾिनी हिते घुरायो। थैंक यू वेरी मच समूरी टीम जो। ऐं ॿी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु आउं इहा चवंदुसि त नथिंग परफेक्ट इन दिस वर्ल्ड। हिन दुनिया में को बि माण्हू परफेक्ट न आहे, बिकॉज ॾिसो न, परफेक्शन बिलोंग्स टू गॉड ओनली। त केर बि परफेक्ट त न आहे। बाक़ी अचूं था ॿोली ते त कचायूं फिकायूं आहिनि। प्रिंट मीडिया जेका असांजी आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तव्हांजो पाण मीडिया सां वास्तो आहे, त उन में चुकूं थियनि थियूं, पोइ के अनइंटेंशनली थियनि थियूं, के वरी इंटेंशनली, मतिलबु उन पंहिंजे माहौल खां मुतासिर थी ऐं पोइ उहे इस्तेमालु कंदा आहिनि ॿिनि ॿोलियुनि जा अखर, जेको एतिरो नाक़ाबिले क़बूल आहे। ऐं पोइ जेके ॿोली जा माहिर आहिनि या जेके लिटरेचर सां ख़ासि तौर ते प्यारु कनि था, उहे त उन ते एतिराज़ु कंदा। उन ई कॉन्टेक्स्ट में असां सिंध अभ्यास अकेडमी में सिंधी ॿोली सेखारे रहिया आहियूं, फ्री ऑफ कॉस्ट। एल्डर्स हुजनि, ॿार हुजनि, हर जुमे ते असां ज़ेबिस यूनिवर्सिटी में सिंधी ॿोली सेखारियूं पिया। जेको माण्हू अचे असां हुनखे फ्री ऑफ कॉस्ट सेखारींदासीं। अज़रा पोइ हलूं जेको आहे जेकॾहिं चाहियो था तनक़ीद खां बचिजे, ऐं जेको आहे सो ॿोली खे बिल्कुलु पंहिंजे खे प्रमोट करणु खपे। ऐं इन सां हिकिड़ो रिलेट, जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि ख़तमु थी चुकी आहे त हिकिड़ो ॿियो मां क्वेश्चन एड कयां। यस साईं, हे त पंहिंजी ॿोली आहे, ठीकु आहे, तव्हां सेखारियो पिया, त हिकिड़ो असांजे ज़हनुनि में जेको आहे सो शुरू खां ई, ऐं माशाल्लाह तव्हां बि ज़ाबिस में जेको आहे सो पंहिंजी सर्व कयो पिया, ॿोली ते बि कमु कयो पिया, ऐं तव्हां जेको आहे सो वेस्ट खे बि तव्हां जेको आहे सो पढ़ियो हूंदो यकीननि। त पर हाणे इहो जेको कॉम्प्लेक्स जेको आहे सो इंग्लिश जो, इहो बचपन खां त असांखे दिमाग़ में विधल आहे त बाबा साईं एॾो वाह पढ़ियल लिखियल आहे, हिनखे अहिड़ी इंग्लिश ईंदी आहे, माना सफ़ा योमेन लॻो पियो आहे न। ऐं उनखे मतिलबु इंग्लिश जंहिंखे अचे थी त उहो पढ़ियल लिखियल आहे, ठीकु आहे। इहो मतिलबु हिकिड़ो कॉम्प्लेक्स इन कॉम्प्लेक्स मां माण्हुनि खे कीअं कढिजे? हा, सिंपली ॻाल्हि इहा आहे त दुनिया में हर क़ौम, हर मुल्क पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी कल्चर सां, पंहिंजी ड्रेसिंग सां प्यारु कंदो आहे। सही, इहो हिकिड़ो फितरी अमल आहे। सही, सॼी दुनिया में तव्हां ॾिसी रहिया हूंदा। बट अनफॉर्चुनेटली जीअं तव्हां चयो न, कॉम्प्लेक्स हिकिड़ो आहे, या ईअं सम्झो त सुपीरियॉरिटी कॉम्प्लेक्स चऊं हिनखे वधीक, त हिकिड़े माहौल में अची करे, हिकिड़ी जीअं ज़ेबिस में आऊं पढ़ायां पियो या उन माहौल में, या ॿियूं ॿेड़ियूं काफ़ी यूनिवर्सिटीज़ आहिनि, अहिड़ो माहौल आहे, त उन में अची करे उन माहौल जो असरु वठंदे माण्हू पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली
उनखे आस्ते आस्ते जेको आहे उहो लूज़ कंदो वेंदो आहे ऐं ॿियूं ॿोलियूं ॿिया लफ़्ज़ ॿियो माहौल एडॉप्ट कंदो वेंदो आहे। इहो हिकिड़ो साइकोलॉजिकल इफेक्ट आहे, इनखे एतिरो जल्दी असां आई थिंक चेंज नथा करे सघूं, मोबिलाइज़ेशन जी ज़रूरत आहे। अच्छा अच्छा, जीअं तव्हांखां सवाल त आहे पर डॉक्टर साहिबा हेॾा असां सां गॾु वेठा आहिनि त उन्हनि सां बि ॻाल्हायूं, छो जो सभु बीमारियुनि जे हवाले सां जेको आहे ॻाल्हाईंदा आहियूं। जॾहिं का बीमारी ज़हन में ईंदी आहे पोइ उहा कहिड़े बि क़िस्म जी हुजे त असांखे डॉक्टर जी ज़रूरत पवंदी आहे। त डॉक्टर साहिबा गाइनोकोलॉजिस्ट आहिनि त उन्हनि खां उन हिसाब सां सवाल कंदासीं। ऐं अच्छा, इहो सवाल करण खां पहिरियों मां इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त अगरि गाइनी जे हिसाब सां को बि तव्हांखे को सवाल करिणो आहे त बेशक जेके असांजूं शादीशुदा भेनरूं आहिनि उहे करे सघनि थियूं, या कंहिंसां बि को मसइलो आहे त उहे करे सघनि थियूं। अच्छा, डॉक्टर साहिबा खां पुछंदासीं, मुझे ख्याल में सर, अच्छा उर्दू, आप उर्दू में बात करेंगी? समझ तो रही होंगी सिंधी? सिंध में रहते तो? नहीं, सिंध में रहते हैं। इसके अलावा मेरी अपनी ननिहाल जो है ना पूरी हैदराबाद और मीरपुर खास की है। अच्छा, तो गरीबाबाद की सिंधी समझ सब आती है, मतलब ननिहाल में हमारी जो बोली जाती है। तो ऐसा नहीं कि हम अगर कराची के बासी हैं तो बिल्कुल ब्लैंक बैठे हैं। इसके अलावा मैंने इसराइल यूनिवर्सिटी से अपनी ग्रेजुएशन ख़त्म की, इसके अलावा JPMC से, अब्बासी से PG शिप की। तो सिंधी क्या, इवन हमें पश्तो भी अच्छी समझ भी आती है, बोली भी जाती है, ऐसा नहीं है। मतलब डॉक्टर साहिबा बाबा मैंने हर पर बोला है। अच्छा, मैं आपसे उर्दू सिंधी में सवाल करूं, आप उर्दू में जवाब देंगी? दे सकती, यही मतलब हो जाएगा ना कि आपको कितनी सिंधी समझ आ जाती है। अच्छा, सब खां पहिरियां त डॉक्टर साहिब खां इहो पुछंदासीं, जीअं हिननि चयो त जेको आहे मां ज़ाहिर ॻाल्हि आहे अॻियां माण्हू पढ़ी करे पोइ कंहिं मंज़िल ते पहुचंदो आहे। सभ खां पहिरियां डॉक्टर जॾहिं हिकु छोकिरी पढ़ंदी रहंदी आहे त उनखे ज़हन में इहो विझंदा वेंदा आहिनि मालिक तोखे डॉक्टर ई थियणो आहे, त तव्हांजी पंहिंजी ख्वाहिशी डॉक्टर थियणु या माउ पीउ जी हुई? नहीं, बचपन से देखें था कि डॉक्टर बनूंगी, मगर अनफॉर्चुनेटली हम लोग यहाँ से माइग्रेट कर गए थे। जब मेरा डाउ में एडमिशन हुआ ना, उसके बाद हम जब आए तो मैंने तो शादी के बाद देना ग्रेजुएशन की। जब भी मैंने ये, मैं बता रही हूँ ना कि कंप्लीट जो मैंने की ना शादी के बाद की, फिर PG शिप भी शादी के बाद की, रेजिडेंसी जो हमारी होती है, स्पेशलाइजेशन, सब मेरा ओवरऑल अगर देखा जाए तो ये शादी के बाद ही मैंने सब चीज़ों को कंप्लीट किया। तो एक शौक़ था, और फिर शादी के बाद ये था कि मतलब उस शौक़ को बढ़ाना, मज़ीद प्रमोट करना। क्योंकि मेरा ये है कि यहाँ पाकिस्तान में इंटरनेशनल एडॉप्शन एजेंसी जो कि ऑर्फन एज के नाम से, आई एम फर्स्ट लेडी इन पाकिस्तान, जो कि ऑर्फन एज के नाम से ये जो कचरों में 2017 में सिंध गवर्नमेंट से मुझे एक अवार्ड भी मतलब दिया गया था। जो बच्चे अनफॉर्चुनेट, आपने देखा ना कि वो बेबी अबॉर्ट कर देते हैं, प्री टर्म डिलीवर करते हैं और कचरों की नज़र करते हैं। तो मेरा बेसिकली जो गायनी में आने का है ना, तो यही मोटिव था कि इंटरमीडिएट इन लोगों के उसमें एज अ मीडिएटर काम करूं, जो किसी भी वजह से मिसहेव हो जाता है तो उन बच्चों को एक अच्छे हाथों में हम दे सकें थ्रू प्रॉपर चैनल, बाकायदा गवर्नमेंट से रजिस्टर्ड है। इवन ये कि हम कोर्ट के थ्रू उनको बेबी गोद दिलवाते हैं। अच्छा, जिनके यहाँ औलाद वगैरह नहीं होती या जो एडॉप्ट करना चाहें। लुबना से एक क्वेश्चन लाजमी करूँगा। इस तरह से आपने कहा कि ये बच्चे जो कचरे पे जो है हमारे समाज में ये अभी जो चीज़ बढ़ती जा रही है, उसका रीज़न एक तो ये है कि गलत औरत जो है एक तो वो चीज़ करते हैं, ठीक है, इक़दाम उठाते हैं, गलत से इंतहाई स्टेप उठाते हैं। डेफिनेटली फिर जो हमारे पास जो डॉक्टर्स हैं उनके पास जाती हैं तो वो कहती हैं कि भाई मैं इसको ना मिसकैरेज, एक तो वो क्राइम भी है, ठीक है, उससे वो डॉक्टर्स भी उनको सही करती हैं। तो मतलब अगर ये मतलब बच्चे को देती हैं प्लेस दुनिया में तो समाज फिर उनको डेफिनेटली वही कर्ज करेगा। तो मतलब इस चीज़ पे मतलब ऐसे काफ़ी केसेस आते होंगे, ठीक है। अब वो तो बात की कहानी है, बच्चा आ गया या कचरे पे आपको वहाँ पे उठा लिया, किसी ने देखा या नहीं देखा, हमने तो काफ़ी देखते डिस्कस करते हुए भी मतलब वो डर खौफ आता है कि हमने जानवरों को, बच्चे को वो खाते हुए देखा है। रियली मैंने मतलब मेरी जो वायरल हुई थी 2016 में, तो यही था हमारा, जहाँ मतलब मैं अब्बासी में थी उस वक्त, तो वहाँ नियर बाय वहाँ पे एक पापुश कब्रिस्तान बड़ा मशहूर था, उसके साइड पे ही मतलब एक कचरा कुंडी बहुत बड़ी। तो कुछ लोगों ने बताया जब हम गए तो बच्चे का वो हाथ इतना मतलब उसकी कलाई समझे वो खा चुका था, वो हमने लिया, खींचा, कुत्ते को मतलब इस तरह पकड़ा कि उसको मार मार के कि कुत्ता किसी तरह छोड़ दे। तो वो बड़ी मेरी वायरल हुई थी। तो डॉक्टर तो वो बच्चा तो जिंदा है, जिंदा है, अच्छा, अल्हम्दुलिल्लाह। अभी और लंदन में अच्छा, लंदन में है, जिसने अडॉप्ट किया उसने उसकी ट्रीटमेंट करवाई
हाथ ठीक हो गया उनका? हाथ तो ठीक नहीं हो, तो खा चुका था। आपने उस बच्चे को मतलब अडॉप्ट किया या किसी के हवाले किया? नहीं, हमने मतलब मैं एक ना ऑर्फनेज की फाउंडर प्रेसिडेंट हूँ अपनी, तो मैंने वो बच्चा अपनी कस्टडी में लिया, पुलिस रिपोर्ट करी कि इस तरह कचरे में था, फुल टर्म बेबी, इसको मैं अपनी कस्टडी में ले रही हूँ अपनी ऑर्फनेज के थ्रू। उसको हमने इंक्यूबेटर में रखा। जब वो बच्चा देखें, उसके हाथ, उसका ये लाइव, उसका जो ऑर्गन है ना, ये मतलब ऐसा नहीं है कि उसकी लाइफ थ्रेटनिंग है। हाथ अगर नहीं था, बाकी उसके जो मतलब ऑर्गन्स थे वो तो सब कुछ खुदा न खास्ता डैमेज नहीं होते। हाँ, उसका बच्चे का हाथ अभी भी नहीं है, स्टिल उल्टा हाथ था जो कुत्ते के मुंह से हमने निकाला था, और मुस्तकिल कुत्ते को मार मार के तो हमने खींचम था नहीं। तो वो वीडियो, मेरा ड्राइवर भी था, मेरी अपने एक दो अन्ना जो हमारे वर्कर्स थे, तो उन्होंने वीडियो बनाई थी, वो बड़ी वायरल हुई थी। अच्छा, हम जरूर देखेंगे। वो कहते हैं ना कि जिंदगी लेने वाले से जिंदगी देने वाला जो है बड़ा होता है। अल्हम्दुलिल्लाह वो बच्चा एक नस कट जाए बेड से, मतलब वो इंसान की जिंदगी चली जाती है। एक बच्चे को मतलब एनिमल अटैक किया है, हाथ काट दिया है, फिर भी वो बच गया है, अभी लंदन में बैठा है। ये तो खुदा की तरफ जिस फैमिली ने अडॉप्ट किया है, बहुत मतलब ना क्वालिफाइड, वेल नोन और वेल एस्टेब्लिश। ये स्टोरी, इसको हम आपके वो अभी भी डिस्कस कर रहे हैं, बाद में भी करेंगे। तो ये एक क्राइम है जो हमने कानून तो बना लिया कि मिसकैरेज नहीं होगा, और अगर ये केसेस हो रहे हैं, अगर इस कानून से बचने के लिए बंदा जो है दूसरा जो क्राइम कर रहा है, किचरे पे जो है फेंक रहा है बच्चा, उसके लिए क्या इकदाम कानून साजी है या उसके लिए कोई वे आउट है? क्या उनको किस तरह से बच्चों को? मैं बीइंग एक ना डॉक्टर ना जी, हमें पता है कि ये डॉक्टर्स नहीं करते काम, ये कुछ दाइयाँ हैं, LHVs हैं, मिडवाइफ हैं, या वो लोग हैं जो अनस्किल्ड हैं, जिनको ये पता है कि काम इस तरह हम करेंगे 15-20 हज़ार मिल जाएंगे। जस्ट 100 रुपीज़ की टैबलेट से ये काम हो जाता है, मगर उनको ये होता है कि हमें 10-15 हज़ार 20 हज़ार इस तरह मिल रहे हैं, तो उनकी नीड इतनी ज़्यादा होती है कि वो वांट्स पे चली जाती है। मतलब उनको घर में अगर आप देखें उनके घरों को, उन ख़वातीन को, तो मैं अब ये कहती हूँ उनसे कि एक काम करो, इस तरह केस आता है ना, ऑफ द रिकॉर्ड आप मुझे कॉल कर दो, आपको ये 20 दे रही है, मैं 30 हज़ार आपको देती हूँ इसको। मगर वो लेडी का काउंसलिंग, उसका रुक जाना, उसका एंड ऑफ द टाइम तक आपसे कीप इन टच रहना और बेबी डिलीवर करना, ये समझे एक ह्यूज मैं वर्क कहती हूँ कि ऐसा जो ट्रॉमेटाइज आपको कर रहा होता है, आप इस खेल को, मतलब हमें लगता तो है, हमने जाके दाई से बात की, 20 हज़ार की जगह उसको हमने 30 हज़ार की ऑफ़र की कि ये केस हमें दो, वो बाज़ोख़त नहीं देती, वो कहती नहीं डॉक्टर साहब इसके देखें हम तो इसकी इज्जत बचा रहे हैं। तो हम उनको समझाते हैं, बताते हैं, कौन सी इज्जत बचा रहे हैं? वो कहते नहीं घर पे इसका बाप मार देगा, भाई मार देगा। यही बात है, आपने जैसे कहा कि उसका बाप मार देगा, अगर यही बात है तो देखिए बच्चा जब डिलीवर हो गया तो मतलब एक उसके हिसाब से एक मुसीबत थी जो बाहर आ गई, ठीक है। ये 8-9 महीने उसने कहाँ अपने आप को रखा था जहाँ उसके बाप ने नहीं देखा। हमारे पास बात काटने कॉलर हमारे साथ मौजूद है, तो कॉलर को अटेंड करेंगे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। मां जे पास डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ा पे थी ॻाल्हायां शहर मां। जी केर पे ॻाल्हायो? मां हमीदा खानम डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ कंडियारो खां पे थी ॻाल्हायां। वेलकम कदा मैडम, असां प्रोग्राम अची चुकी है मैडम। अच्छा जी जी बिल्कुल। अदा मुंहिंजी मासी आहे, उन जो हिकिड़ो नंढड़ो आहे 8 सालनि जो, कोई नॉर्मल आहे, तो उन जे लाइ तव्हां कुझु करे सघंदा? तमामु ग़रीब आहिनि, ऐं छा आहे जो हुन सेकेंड मैरिज कई आहे, त उनजो जेको हस्बैंड आहे उन ते ॾाढो तशदुद थो करे, चए थो तुंहिंजो चरियो मूंखे नथो वणे, उहा कमु त ईंदी आहे त उन छोकिरे खे ॾाढो तशदुद कंदो आहे, उनखे मारींदो आहे, वीचारी थी रोज़ रोंदी आहे। त बाजी को अहिड़ो इदारो हुजे जिते मां पंहिंजे नंढड़े खे मोकिले सघां त कंहिं ॾींहुं मारे छॾींदो हुनखे। अदी सभ खां पहिरियां हुनजे लाइ कुझु करे सघंदव? अदी सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर जेको आहे असांजे डायरेक्टर खे जेको आहे सो नोट करायो, ठीकु आहे। चाइल्ड प्रोटेक्शन सेल आहे, कानूनी कार्रवाई कबी। तव्हांजी असां जेतिरी बि सिंध TV हमेशह मज़लूमनि जी मदद कई आहे, सो असां पंहिंजो जेको आहे सो हे नंबर तव्हांजो नोट था कयूं। तव्हां सॼी जेका सो पंहिंजी डिटेल डायरेक्टर सां बि शेयर कयो, ऐं पोइ इंशाल्लाह इनखे असां फॉलोअप वठूं पिया, तव्हां सां राब्ते में रहंदी असांजी टीम। ठीकु आहे, परेशान न थियो, ऐं जेको आहे सो असां तव्हां सां गॾु हूं इंशाल्लाह। वॾी महिरबानी। सो ॾिसो मतिलबु कहिड़ा कहिड़ा केसेस आहिनि। सो बहरहाल वाकई में जीअं आसिफ चयो त सिंध TV हेल्प कंदी रहंदी आहे, त तव्हांजी बि ज़रूरु थींदी। अच्छा, असां सां जेको आहे आयत अली बि गॾु आहे, एक्टर बि आहे, टिकटॉकर बि आहिनि, मॉडल बि आहिनि, ऐं ॻाल्हाईंदासीं उन्हनि सां। कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। आयत तव्हां एक्टर बि आहियो माशाल्लाह, टिकटॉकर बि आहियो, मॉडल बि आहियो, एतिरियूं सारियूं शयूं,
ये स्टार्ट कॾहिं खां वरितो, कीअं वरितो? मूंखे हिकिड़ो मंथ ई थियो आहे अञा हाणे त मां स्टार्ट कयो। फस्ट मुंहिंजो शूट जेको हुयो काशीस ते हुयो, उतां खां मां स्टार्ट कयो त मतिलबु एज़ अ मॉडल जी, मॉडल जे हिसाब सां त उतां खां मां स्टार्ट कयो। पोइ मूंखे आहिस्ता आहिस्ता मतिलबु माण्हुनि फॉलो कयो, मतिलबु मूंखे घणो ई पसंदि कयो। हा, पसंदि कयो। उन खां पोइ वञी मुंहिंजो मतिलबु थोरो घणो टिकटॉक ते केतिरो टाइम थियो तव्हांखे? मूंखे 4 खां 5 महीना थी विया आहिनि। घणा फॉलोअर्स आहिनि तव्हांजा? 3000 फॉलोअर्स आहिनि अञा। जी जी, अञा हाणे माने स्टार्ट हाणे तव्हांजो प्रोग्राम जेको लाइव ॾिसनि पिया न, ऐं तव्हांजी जेका स्क्रीन हिन टाइम अचे पई न, त माण्हू चवनि पिया छोकिरी किथे लिकियल हुई। अच्छा, तव्हां मल्टीप्लाई कंदो टिनि खे। अच्छा, ॾिसजो जी जी कंदासीं इंशाल्लाह। थैंक यू। अच्छा, एक्टर बि अचे तो तव्हां जे हिन में लिखियल आहे त छा एक्टिंग कई आहे कॾहिं किथे? एक्टिंग कई आहे लेकिन प्राइवेट चैनलनि ते अञा मां जेको सो ज़ाहिर न आहियां। फ़िलहाल आहिस्ता आहिस्ता शुरूआत आहे अञा मुंहिंजी। जी जी, शुरूआत आहे अञा मुंहिंजी। चलो, असांजो बेस्ट विशेस जेके आहिनि तव्हां सां गॾु, तव्हां खोड़ सारो सुठो कमु मिलंदो ऐं तव्हां उन ते पूरो बि लहंदव। ऐं असांजो चैनल हुजे या असांजा जेके बि चैनल ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे सिंधी चैनल्स, उहे ज़रूरु तव्हां ताईं अप्रोच कंदा या तव्हांखे घुराईंदा ज़रूरु। मीडिया जे हवाले सां कचहरी कयूं था, अञा कंटिन्यू कंदासीं। खोड़ सारा टॉपिक्स आहिनि, सभिनी खे हेल्थ बि आहे, लैंग्वेज आहे ऐं ग्लैमर आहे, सॼी इन ते डिस्कस कंदासीं। पर म्यूज़िक बि आहे असां सां। असांजा तमामु सुठा सुरीला जेको आहे सो गुलूकार असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं उस्ताद पप्पू साहिबु छा पिया ॿुधायो? तव्हां पूरो नालो ॿुधायो पहिरियां मूंखे। साईं बेसिक मुंहिंजो नालो पूरो जेको आहे शाहनवाज़ आहे। पप्पू शाहनवाज़। शाहनवाज़ पप्पू तव्हांखे नालो केरु रखियो? माना छा चई असां ताईं चवंदो यार पप्पू थो लॻे अॼु? पप्पू बसि बचपन खां मुंहिंजे वाल साहब रखियो हुयो। हा, माना वाकई त क्यूट हूंदा न नंढे हूंदे ॾाढा। हाणे बि क्यूट आहे। सही नोट कयो। ऐं फेमस जेको आहे पप्पू गुल साईं। मां तव्हांखे टिकटॉक हिननि खे टिकटॉक ते अचणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु, काफ़ी मुंहिंजी टिकटॉक आइडिया आहे ऐं मुंहिंजी फेमस जेकी आइडिया सिंगर पप्पू गुल साईं। एॾी तारीफ़ तव्हांखे मिली आहे, न आया त तव्हांखे पप्पू चयो आहे। हा बिल्कुलु, अॼु पप्पू यार तंग न कर। लतीफ़ सरकार जी काफ़ी आहे ॿुधायो। सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बधाऊं, सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बधाऊं, उम्र जो किन पट पहिरा सोनरा लगी दक्षिण जी हीर मारो जमीर ओ हिते बंद में बंदाणी आहिया लगी दक्षिण जी हीर मारो जमीर लगी दक्षिण जी हीर मारो जमीर आओ हिते बंद में बंदाणी आहिया लगी दक्षिण जी हाँ पट पहरी दस की नकी अलो मिया पट पहरी दस की नकी ओ लोई अबाणी ओ लोई अबाणी
में बंजाणी आहिया लगी लखण जी मारो मुझा मुझे जूं तमलीर में मुझे जूं तमलीर में भलो मियां मुझे जूं तमलीर में ओ खिलियो पियन खीर मरो खिलियो पियन खीर मरो मुझे आऊं हिते बंद में बंजाणी आहिया लगी लखण जीर मरो मुझे अदियूं शाह लतीफ़ जे लालो लाल लतीफ़ जे ओ परदो रखंदम पीर मरो मुझा ओ परदो रखंदम पीर मरो मुझा आऊं हिते बंद में बंजाणी ओ आऊं हिते बंद में लगी लखण जीर मारो मुझा लगी दखिण जीर मारो मुझा आऊं हिते बंद में बंजाणी आहिया लगी दखिण जीर वाह 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 जबरदस्त कमाल करे छॾियो अॼु हीर खां पोइ हाणे ब्रेक जो बि टाइम थियो आहे सो वठंदासीं ब्रेक ऐं सलाम सिंध में मिलूं था ब्रेक खां पोइ मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजो ख़ूबसूरत जेको आहे कचहरी फैली रही आहे ख़ूबसूरत महिमान बि असां सां गॾु आहिनि अच्छा जेके अमीन साहब आहिनि उन्हनि खां आसिफ़ हिकिड़ो सुवाल करणु चाहींदसि त ॾाढो सुठो कमु कनि पिया सिंधी ॿोली सेखारनि पिया कंहिं बि ॿोली सां तव्हांजो तालुक़ु हुजे पर जेकॾहिं तव्हांखे सिंधी सिखणी आहे त पोइ ज़ेबस्ट यूनिवर्सिटी मां फ़ाइदो हासिलु करे सघो था सो बहरहाल पुछंदासीं कॾहिं खां सेखारियो पिया ऐं केतिरा स्टूडेंट जेके ॿियनि ॿोलियुनि सां तालुक़ु रखनि था उहे सिंधी सिखी विया आहिनि हा मिस हाणे इहो आहे त 2012 खां असां सिंधी ॿोली सेखारियूं पिया ऐं असांजे हर हिकु बैच में 100-125 स्टूडेंट्स हूंदा आहिनि त उन हिसाब सां असां 1200 खां 1500 स्टूडेंट्स खे सेखारे चुका आहियूं ऐं उहे ॾाढो ख़ुशि आहिनि सिंधी ॿोली न सिर्फ़ु सिखी रहिया आहिनि पर पढ़ी ऐं लिखी बि रहिया आहिनि अमीन साहब ॿोली ते अचूं असांजी माना ॿोली में 52 अल्फाबेट्स ठीकु आहे ऐं असां हमेशह कुझु माना अहिड़ा माना बचपन में जेको आहे सो पंहिंजी हिकिड़ी डिस्कस बि थी तव्हां जेको आहे सो ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि कई ईअं असां चवंदा आहियूं बाबा ञे जेको थी वियो ञे खे जॾहिं असां प्रोनाउंस कंदा आहियूं त चवंदा आहियूं ञे मुञ ठीकु आहे ग़लती आहे ञे मुञ त ञे सां कोई ॿियो को अल्फाबेट नथो अचे छा ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कढी आहे ऐं रिलेवेंट हिकिड़ो टॉपिक तव्हां कढियो आहे हीअ साईं मशहूरु फलकारे जी तहक़ीक़ आहे असां हमेशह पंहिंजी तहक़ीक़ खे पंहिंजी ॻाल्हि खे प्रमोट कंदा आहियूं पर कॾहिं कंहिं ॿिए जी काविश खे बि ज़रूरु हाईलाइट करणु खपे त उन्हनि जो हिकिड़ो शेर आहे त ञे ङे ड़े ॿोलिनि अभम ॿार सिंधी सभु उचार ॿोली ॼण त रब जी सही त ञे सां जेका तव्हां ॻाल्हि इनिशिएट कई त उनजे लाइ साईं मशकूर साहिब जी तहक़ीक़ आहे त ञूञण ञूञण ञे ञूञण हिकिड़ो लफ़्ज़ आहे अच्छा उनजी डेफिनेशन इहा लिखनि था त ञूञण बेसिकली उहो वंग आहे जेको ढगी या गऊं खे असां पोयनि पेरनि में ॿधंदा आहियूं उन टाइम ते जॾहिं असां खीर ॾींदा आहियूं इहो बिगाड़ थी वियो आहे ऐं असां स्कूलनि में ञे ॼञ
या ñe मुंज पढ़ंदा आहियूं अड़े माड़ी अहिड़े तरीक़े सां अड़े माड़ी ते बचूं था त अड़े माड़ी जे लाइ साईं मशकूर साहब जो शेर आहे त अड़ाकू सिंधुअ पेट में अड़ाकू सिंधुअ पेट में ॾिसी रजे मुंहिंजो रूह छा ट्रूह ॿिन्ही कंदिए थींदा सिंधुअ पेट ते हाणे अड़ाकू छा आहे अड़ाकू बेसिकली जॾहिं दरिया सुकी वेंदो आहे त उन में जेके ॾार पइजी वेंदा आहिनि ग्रजिस जंहिंखे चइबो आहे जी हा इंग्लिश में त उन्हनि खे प्रॉपर लफ़्ज़ आहे अड़ाकू सो असां पंहिंजे स्टूडेंट्स खे इहे बि यूनिक लफ़्ज़ जेके आहिनि जेके दुनिया जी कंहिं ॿी ॿोली में बि न आहिनि सही सो इहे मतिलबु सलाम सिंध जे हिन प्लेटफॉर्म ते अमीन जोयो साहब ॿुधाए पियो जेको पोइ असांखे जेके बचपन खां जेके किताबूं असां जेके पढ़ियूं आहिनि उन में ñe मुंजड़े माड़ी असांखे पढ़ायो त उन्हनि वटि उन टाइम भला इहे लफ़्ज़ हुया कोन या इहे लफ़्ज़ बाद में क्रिएट थिया आहिनि छा ॾिसो सन 1856 में जॾहिं बाटल फ्रेयर जेको आहे हीअ स्क्रिप्ट ॾिनी त इहा पर्शियन ऐं अरबिक स्क्रिप्ट आहे असांजी जेका देवनागरी या असल में 26 जेके स्क्रिप्ट्स लधियूं उहे त आयूं ई कोन न अॻियां पोइ हीअ जेके अरबी ऐं फारसी आहिनि त उन सॼी सिंधीअ जे प्रोनाउंसिएशन खे रिप्रेज़ेंट ई कोन कयो ॾिसो न असां मोहन जे दड़े जी ॿोली अॼु ॾींहं ताईं नथा सम्झी सघूं रीज़न इहो ई आहे त असांजी स्क्रिप्ट ई चेंज थी वई आहे अचूं था तव्हां जेके नंढपण में किताब पढ़िया त हीअ ग़लतुल आम आहे ऐं इन जी मुसलसल रिपीटेशन थिए पई इन ॿोली जा जेके माहिर आहिनि उहे बि इहा ॻाल्हि सम्झनि था ऐं हिकिड़ी नई शइ आहे जेका मां हिन किताब जे रेफरेंस सां ॻाल्हाए रहियो आहियां त अड़े सां बि लफ़्ज़ मूं तव्हांखे ॿुधायो ñe सां बि ॿुधायो अड़ाकू हाणे टियों लफ़्ज़ आहे ॿुधायो साईं अणे सां असां अणे वण चवंदा आहियूं जेको ग़लति आहे असां पंहिंजे स्टूडेंट्स खे बि इहो पढ़ाईंदा आहियूं पंहिंजे ॿारनि खे बि इहो पढ़ाईंदा आहियूं अणे सां अणणो जॾहिं असां चणा रंधींदा आहियूं असां सभिनी चणा खाधा हूंदा ऑब्वियसली पचाया बि हूंदा त उन्हनि मां को चणो जेको न रझे न पचे उनखे असां रणो चणो चवंदा आहियूं मां हिकिड़ो वरी ॿीहर उहो शेर मां रिपीट कयां थो त णे ñe ङेड़े ॿोलिन अभम ॿार सिंधी सभु उचार ॿोली ॼण त रब जी साईं कमाल करे छॾियो तव्हां हाणे न्यूञण थी वियो जी अड़ाकू थी वियो अणे वण थी वियो हाणे ॿियो कुझु ñe सिंह ñe सां ngंगो अच्छा ही ऑनेस्टली स्पीकिंग त हिन में मुंहिंजी का बि मुंहिंजो को बि कमाल न आहे ही जेका बि तहक़ीक़ आउं शेयर करे रहियो आहियां साईं मशकूर फलकारो हाल हयात आहे टंडो मोहम्मद खान में रहे थो उनजो किताब आहे ngंगो बेसिकली हिकु रंग आहे जीअं रेड जेको आहे न रेड खां ॿियो हिकिड़ो थोरो चेंज थींदो आहे लफ़्ज़ रंग कलर उहो ॻाढ़ सुरो चवंदा आहियूं ॻाढ़ सुरो सिंधी जी डिक्शनरी में बि इहो लिखियलु आहे त हीउ रंग जेको आहे हीउ जीअं सोफ़ा आहे हीउ ॻाढ़ सुरो आहे मतिलबु कंप्लीट ॻाढ़ो न आहे पर ॻाढ़ सुरो आहे त उन जे लाइ ठेठ निज सिंधी अखर आहे ngंगो हिकिड़ो आहे बहादुर सिपाही भो जेको सन 712 में राजा ॾाहर जे लश्कर में ॾाढी बहादुरी सां अरबन सां नालो रहियो आहे इहो सिंधी ठेठ नालो बि आहे त लफ़्ज़ बि आहे प्रॉपर नाउन आहे इहे असांजे मास्तरनि खे टीचर्स खे या जेका असांजी एजुकेशन डिपार्टमेंट में जेके वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि हिकिड़ी कमेटी जेका आहे असां विहारे हिनखे राइज कयो वञे त जीअं असांजे ॿारनि खे पंहिंजा निज सिंधी उचार जेके पढ़ण उचारण अचण ऐं जुमलनि में इस्तेमालु साईं तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि जेका सो छेड़े छॾी आहे ऐं तमामु हिकिड़ी इंफॉर्मेशन ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे की असां हमेशह अदब ते ॻाल्हाईंदड़ झूना ॾिठा आहिनि न ठीकु आहे असां माना बेसिकली ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी हिकिड़ी जवानी वारी जेको हिकिड़ी स्ट्रगल हूंदी हिक तरह झूना थी करे उहो इन टाइम ते पंहिंजी स्ट्रगल कनि पिया तमामु इहा एप्रिसिएशन जेतिरी उन्हनि खे ॾिजे घटि आहे तव्हां बि माशाल्लाह हिन टाइम जेकॾहिं नौजवान थी करे इहो कमु कयो पिया ॿोली ते कमु कयो पिया त तव्हांखे जी बि जेको आहे सो असां साराह कयूं पिया ऐं माशाल्लाह तमामु हिकिड़ो अज़ीम रोल पिया पंहिंजो निभायो हिन ॿोली जे हिसाब सां ऐं तव्हां असां जेकॾहिं कचहरी तव्हां मागनि जी ॻाल्हि कई तारीख़ जी जेको आहे सो उन ते बि जेको आहे सो सुठी तव्हां कमु आहे उहो मुंहिंजो सेपरेट आहे जेके बि मूं ॻाल्हियूं शेयर कयूं इहा मुंहिंजी तहक़ीक़ न आहे इहा बेसिकली साईं मशकूर फलकारे जी तहक़ीक़ आहे जंहिंखे मां टियों दफ़ो कोट कयां पियो मुंहिंजी इंट्रस्ट आहे ऐं हीअ ॼाण ॾियण जे लाइ ऐं हीअ बयानु कयां पियो छो त हीअ जेको वक़्तु असां स्पेंड कयूं था त हिन में हिक ॿिए खां कुझु सिखूं ऐं कुझु ॼाण पहुचायूं दैट्स द प्रॉपर अच्छा हाणे डॉक्टर साहिबा बि गॾु आहे त असां अॼु जे टॉपिक ते थोरो ॻाल्हाईंदासीं वर्ल्ड कॉर्पोरेट डे जेको असां तव्हांखे ॿुधाए चुका हुआसीं त डॉक्टर साहिबा खां पुछंदासीं त जेको आहे इहा का बीमारी आहे डिज़ीज़ आहे या कहिड़ो प्रॉब्लम आहे लंग्स जो
इस हवाले से आप क्या बताएंगे हमें, कोपिड असल में है क्या चीज़? देखिए, अगर इसका फुल फॉर्म अगर आप देखें COPD, तो इससे आपको लफ्ज़ों को अगर हम तोड़ के जैसे कहते हैं कि एक लेमैन को समझाने वाली बात, तो हम इस तरह बताते हैं कि लफ्ज़ों से ही वो पता चल रहा है कि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिजीज़ है। तो उसमें हमें पता चल रहा है कि ये एक्यूट नहीं है, सडन कोई बीमारी नहीं हुई है फेफड़े के अंदर, वो लाजमी टाइम टेकिंग चीज़ है। जैसे कि आपको पता है, हिस्ट्री हमें बताती है सन 2002 में ये मतलब डायग्नोज्ड हुआ था और इस दिन को ग्लोबली हम मनाते हैं। मतलब नवंबर का आई थिंक 3rd ना वेंसडे जो होता है, इन लोगों ने ये मतलब ग्लोबली इसको वो करा कि इस दिन हम मनाएंगे ताकि आम बंदे को हमें अवेयर करना है। जैसे कि हम 3rd वर्ल्ड में हमारे यहाँ लोग जो है लिटरेसी अगर रेट देखें तो बहुत मतलब एक कंपेरिजन टू ना अदर, हाँ, तो वो हमें एक लेमैन को ये बताना होता है ये डिजीज़ है क्या, ये फेफड़ों की क्या बीमारी है। लोग जैसे कोविड के दौरान हर बीमारी को फेफड़ों की बीमारी से मतलब कोरिलेट कर रहे थे, तो इसमें हमें बताना ये होता है कि ज़रूरी नहीं कि अगर मैं सिगरेट मतलब स्मोकर हूँ तो सिर्फ ये मुझे होगी, नहीं, उसका जो पैसिव है बिलफर्ज 20%, 30% इसमें ये है कि मतलब मैं सिगरेट पी रही हूँ, मुझे नहीं हो रही, मुझे तो है डेफिनेटली, हम समझते हैं कि मुझे नहीं हो रही, दूसरे को हो रही है। इसमें क्या है, दोनों को हो रही है। इसमें क्या होता है कि आपके लंग्स जो हैं थोड़े से मतलब इम्यूनो कम्प्रोमाइज्ड हो चुके हैं या क़ुव्वत मदाफ़ियत उनकी कम हो चुकी है, तो इसमें क्या होता है कि अस्थमा से कोरिलेट करते हैं। अच्छा, ये रिवर्सेबल नहीं है। अच्छा, अस्थमा जो अगर है ना, अस्थमा को अगर आप देखें वो रिवर्सेबल है, मतलब दोबारा आपको हो सकता है, इसका नहीं है। इसका अच्छा, ये रिवर्सेबल नहीं, ट्रीटेबल भी नहीं, ट्रीटेबल है। मतलब ये होता है कि अगर आपने दवा ली तो अस्थमा का जो पेशेंट है अगर उसकी गाइडलाइंस को अगर फॉलो करें, अगर जैसे जिना गाइडलाइन बड़ी मशहूर जो अकॉर्डिंगली है ना WHO, तो वो मतलब काफ़ी अच्छा मतलब उस पेशेंट को उसके ट्रैगर्स अगर हम रिमूव कर दें, तो इसी तरह अगर हम इसको देखें ना तो लोग अस्थमा को और ये COPD को बोथ आर कहते हैं कि सेम, ऐसा नहीं है। वो जो है रिवर्सेबल है। अच्छा। और ये रिवर्सेबल है। अच्छा, इसकी मेन वजह क्या है? स्मोकिंग? देखिए, मेन वजह इसकी स्मोकिंग भी हो सकती है, जैसे पोल्यूशन, स्पेशली हमारे खासकर कराची में, या अगर आप देखें अभी भी अगर मैं देखूं विलेजेस वगैरह जो है ना, वहाँ का एटमॉस्फेयर कंपेरिजन टू कराची बहुत बेहतर होगा। आप ये समझें, कॉलर अटेंड करें, यहीं से स्टार्ट करेंगे, ठीक है? अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलाम जी साईं, केर पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो साईं? सर, नज़ीर अहमद जूने जो खैरपुर खां पिया ॻाल्हायां। साईं नज़ीर अहमद जोणे साहब, तव्हांखे भली कार पिया कयूं असां हिन सलाम सिंध जी ट्रांसमिशन में। जी साईं, महिरबानी तव्हांजी। सर, मुंहिंजो डॉक्टर साहिब सां सुवाल आहे हिकिड़ो। जी जी। घरवारी खे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि शादी खे, औलाद कोन थी पई थिए, टेस्ट कराया में ट्यूब ब्लॉकेज जो मसलो आहे, पोइ इन जो इलाज वग़ैरह आहे अलाए न आहे, अलाए कीअं आहे? अच्छा, ट्यूब कर पाए कुछ क्वेश्चन करना है? वो ट्यूब का क्या आपको है? कोई क्वेश्चन करना है उनसे? नहीं, मुझे तो देखें इसमें गायनी का जो होता है ना, एक ह्यूज प्लेटफॉर्म होता है। मैं एक सवाल अगर उनकी वो कहते हैं ट्यूब वो कह रहे हैं ना कि ट्यूब का इशू है, तो सिर्फ ट्यूब का इशू अब मुझे नहीं पता पार्शली है, कम्प्लीटली है। मेरे 4-6 सवाल निकल आएंगे, दोनों है या एक है, अगर कौन सा पॉइंट है, मतलब इसका डिस्टल वो है जी, तो सुन रहे मतलब देखें इसमें ये कि अगर आपको जैसे आपने कहा ना ट्यूब्स का इशू है, तो मुझे नहीं पता कि मतलब वो किस डे पे करवाया था। सम टाइम क्या होता है किसी भी एक रिपोर्ट पे ना इसको डायग्नोज नहीं कह सकते कि ये आपके डायग्नोस्टिक पॉइंट नहीं होते कि इनफर्टिलिटी एक ह्यूज वर्क है। सम टाइम क्या होता है कि आपने टेस्ट कराया, किस दिन पे कराया, किस ना जगह से कराया, करने वाला कौन था, टेक्नीशियन क्या था, उसने पार्शली दिए, पूरी कंप्लीटली दिए या दोनों दिए, एक दिए, आई डोंट नो आइडिया। तो अगर आपको ऐसा कोई वो सवाल है, अगर इस प्लेटफॉर्म से आप रब्ता कर सकते हैं, डेफिनेटली आप रब्ता कीजिए, फ़ोन पे कीजिए, कोई इशू नहीं है कि हम फिज़िकल ये नहीं है कि आप हमारे पास आएँ, एटलीस्ट हमारे पास हिस्ट्री पूरी हो। क्योंकि अगर एक ट्यूब भी है ना और पार्शल है तो डेफिनेटली वो लेडी अगर अनटिल अनलेस उसके पार्टनर में कोई ख़राबी नहीं है वो कंसीव कर लेती है, डजेंट मैटर। अगर कम्प्लीटली उसकी दोनों ट्यूब्स ख़राब हैं और बिल्कुल ही मतलब ऑब्स्ट्रक्शन उसके अंदर इस तरह से आई है कि नैरो उसमें ना कोई चांस नहीं है, उसमें मतलब एक क्राइटेरिया होता है जब ये HSG आप करवाते हैं तो उसमें पूरा होता है कि 98% है या 2% है, तो वो सारी चीज़ें हैं। अगर आपका 40% भी है
तो मतलब ये ट्रीटेबल होती है और ये होता है कि एक ट्यूब पे भी आप कंसीव कर सकते हैं। नो वरीज अबाउट के अगर आपकी एक ट्यूब अगर ब्लॉक है या पार्शियल ब्लॉक है। यकीनन साईं अवां जी रहनुमाई थी वेंदी। को क्वेश्चन रहे पियो? हाँ सर बस बिल्कुल यही साल हुयो मुंहिंजो, ॿियो कोई साल कोन्हे को। साईं तव्हां जेको आहे सो पंहिंजे असांजे ऑपरेटर खां जेको आहे सो नंबर जेको आहे सो वठी सघो था डॉक्टर साहिबा जो, ऐं वधीक जेकॾहिं तव्हांखे कुझु आहे पुछणो या कुझु उन्हनि सां अपॉइंटमेंट वठणी आहे त उन्हनि खां वठी सघो था। वरी महिरबानी कॉल कई तव्हां प्रोग्राम में शामिल। महिरबानी। ऐं हाणे असां जेको आहे सॉन्ग जो बि टाइम थियो आहे त पप्पू भाउ खां ॿुधंदासीं त छा थो ॿुधाए, छा ॿुधाईंदव? बख्श राजपुर साहब जो गीत आहे वो तव्हांखे। चलो लोक सजोई विसरे बेली शाल न विसरी तू, लोक सजोई विसरे बेली शाल न विसरी तू, यो मतलब जिया पाणो पासे न करी। पखी प्यार वारो थी वियो वाउडाणो, पखी प्यार वारो थी वियो वाउडाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो। पखी प्यार वारो थी वियो वाउडाणो, पखी प्यार वारो थी वियो वाउडाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो। वापस कॾहिं वरंदो जानी, वरी की न वापस कॾहिं वरंदो जानी, वरी की न वापस कॾहिं वरंदो जानी। जेको साहो मुंहिंजो दिलि जो हो राणो, जेको साहो मुंहिंजो दिलि जो हो राणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो। पखी प्यार वारो थी वियो डाणो, पखी प्यार वारो थी वियो डाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो। रांदी को असांजो बराणो, टुटी वियो रांदी को असांजो बराणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो, कंदो केरो हाणे असां खां पुछाणो। मिलंदो ओ नंढे
मिलंदो हुयो राज पर जीअं कोई वाक़ुफ़ हुजे को पुराणो राज पर जीअं कोई वाक़ुफ़ हुजे को पुराणो कंदो केरो हाणे असां खां पुछाणो कंदो केरो हाणे असां खां पुछाणो पखी प्यार वारो हीरो डाणो पखी प्यार वारो हीरो डाणो कंदो केरो हाणे असां खां पुछाणो कंदो केरो हाणे असां खां पुछाणो पप्पू साईं गानो त तमामु बहितरीन हो पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हां एतिरा क्यूट छो आहियो ऐं उहो चओ बाबा तव्हांजो जेको नालो वाकई में त सही रखियो आहे बिल्कुलु मैच थो करे हा सही तमामु गानो सुठो जी पप्पू लाइ तव्हां घणो था ॻाल्हायो असां लाइ त कुझु ॻाल्हायो ई कोन था सो बहरहाल ब्रेक वठूं था पोइ ॻाल्हायूं था सो ब्रेक जो टाइम थिया त हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार पिया चऊं ऐं असां सां गॾु तमामु सुठियूं शख़्सियतूं वेठियूं आहिनि अॼु जेको आहे असां गॾु न्यू जेको आहे सो फेस नओं चहिरो असां सां गॾु मौजूदु आहे जंहिंजो नालो आयत आहे ऐं आयत टिकटॉकर आहे ऐं एक्ट्रेस आहे ऐं राइज़िंग स्टार आहे बिल्कुलु आयत छा तव्हां जेको आहे सो ज़हन में आया हो मीडिया ॾाढी ॾुखी बि अथव ठीकु आहे पीस न आहे केक जो जीअं मन था खाई वञो ठीकु आहे महिनत करणी पवंदी ऐं तव्हां छा सोचियो आहे त काॾे वञिणो आहे कहिड़ी मंज़िल आहे दरअसल फ़िलहाल त मुंहिंजी स्टार्टिंग आहे लेकिन मां इहो सोचियो आहे त फ़िलहाल त मां एक्टिंग ऐं मॉडलिंग कंदसि सही आहे उन खां पोइ थोरो कंहिंखे ॾिसी करे तव्हांखे शौक़ु थियो त हाणे मां बि टीवी ते अचां या मां बि मॉडल हुजां मां एक्टर हुजां माण्हू मूंखे सुञाणनि कंहिंखे ॾिसी तव्हांखे थियो दरअसल मूंखे टिकटॉक जो त शौक़ु हुयो मां फेक टिकटॉक ठाहींदी हुअसि हैंड्स जा या फुट जा ईअं ठाहींदी हुअसि उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं मां काशीज़ ॾे वियसि त उन खां पोइ मूंखे शौक़ु चढ़ी वियो अच्छा मां पंहिंजो फेस शो कयो हिकिड़ो टिकटॉक ते अच्छा उहो ब्राइडल मॉडल लुक तव्हांखे ॾिनो त उन में तव्हां चयो त हाणे तव्हां जेकॾहिं हिन मीडिया में अची वियो त पोइ ॿियनि छोकिरियुनि जो छा थींदो छोकिरियूं चयो मां न इहो हिकिड़ी ॻाल्हि आहे इहो छो चयो था छोकिरियुनि जो छा थींदो न छोकिरनि जो छा थींदो छोकिरियूं वधी वयूं आहिनि तव्हां पंहिंजो ई मन उहो कयो त हिन सीट ते का ॿी न वेठी छोकिरियुनि ते आहे असल में इहा ॻाल्हि तव्हां मञो था न माना छोकिरियुनि जो दौर आहे वाकई जेको आहे छोकिरियुनि जो दौर आहे ऐं असां चाहियूं पिया की छोकिरियूं अचनि भले छोकिरनि जो हुजे या त तूं अकेलो न हुजे मां हिन करे हिते वेहा त ॿई विड़ी पवा आयत बि हिन ॻाल्हि सां हू कंदी इत्तेफ़ाक़ त हाणे इहा शइ ख़तम थी चुकी आहे छोकिरियूं छोकिरियुनि खे सपोर्ट कंदियूं अॻ में थी सघे थो अॻ में न कंदियूं पर हाणे इलाही छोकिरियूं सपोर्ट कनि थियूं हिननि जे दौर में विढ़ंदियूं हूंदियूं न असांजे दौर जा नथा विढ़नि सो बहरहाल आयत तव्हांजे लाइ इलाही ख़ुशी आहे असांखे त तव्हां अचो था तव्हां जहिड़ा चहिरा मीडिया खे ज़रूरत आहे पर चहिरनि सां गॾु हिन जेका ॻाल्हि कई आसिफ़ ॾाढी सुठी कई त मीडिया का पेस्ट्री कोन्हे त असां खणी खाई छॾींदासीं मां तव्हांखे ॿुधायो असां पंहिंजे ऑन द सेट बि रुना आहियूं अहिड़ा दड़का बि असांखे मिलंदा हुया मतिलबु कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं डायरेक्टर कुझु सेखारींदो आहे या कमु वठंदो आहे त वरी पोइ उहो हितां असां कढंदा आहिनि हा हिते करे ॾेखार हे एक्सप्रेशन छो थो ॾेखारे मां ॿुधायां सो ॾिसां डप कीअं थी ॾिस छोकिरी खे कहिड़ो डायरेक्टर तव्हांखे दड़को जो ॿुधायो मूंखे मूंखे त अञा ताईं कंहिं कोन ॾिनो आहे लेकिन तोखे दड़का में तूं सही कमु न कंदी अभी त पार्टी शुरू हुई है बेटा अच्छा मां इहो थी चाहियां हिन जो डप इन करे नाहे एतिरो ताईं टिकटॉक ते अची चुकी आहे त टिकटॉक बि हिकिड़ी मिनी टीवी चवंदासीं बिल्कुलु घर वेठे आवाम थी ॾिसे बिल्कुलु ऐं अच्छा तव्हां इहो ॿुधाइजो त जॾहिं तव्हां टिकटॉक ते का बि वीडियो ठाहींदा आहियो कंहिं सॉन्ग ते त जेका तव्हांजी लिपसिंग हूंदी आहे या तव्हांजा जेके एक्सप्रेशन हूंदा आहिनि उन्हनि ते केतिरो फोकस हूंदो आहे तव्हांजो तक़रीबन इन्हनि ते ई फोकस हूंदो आहे बाक़ी मां सॉन्ग त ई ठाहींदी आहियां हू लिपसिंग न कंदी आहियां जेको मतिलबु डायलॉग वग़ैरह आहिनि उन्हनि ते बि कई आहे कुझु आहिनि वीडियो लेकिन तक़रीबन मां सॉन्ग ते कंदी आहियां अच्छा
मतलब हू सीरियस एक्ट को कोन कयो आ न सीरियस जेमे ता कुछ कया आहिन इलाही सुठा। अच्छा हिन वक्त अगर असा ता के कुछ करण जे लाइ ॾियूं त करे ॾेखारींदा। जी जी करे ॾेखारींदा। अरे वाह बिल्कुल अरे वाह डायरेक्शन दे जल्दी कर कॉन्फिडेंस आ जी डायरेक्शन ज़फर ता डायरेक्शन ॿुधायो त मां उन हिसाब सां ता ज़फर कम कयो आ ड्रामन में न ड्रामन जो फील्ड ने बादशाह है। ज़फर साहब ता जो ॿुधायो त कहिड़ो डायलॉग आयत खे ॾिजे परफॉर्म करे आयत जीअं ता आर्ट कंदो सीरियस कंदो कॉमेडी या रोमांस कंदो ॿुधायो ता मूंखे जेको भी चओ सीरियस कंदो या कोई करे सगां थी। हां यार एडी खिल पियो करो नहीं यार ये खिलनी है अच्छा कॉमेडी कयो नहीं सीरियस ॾियो त ख़बर पई। हां ॾियो सीरियस इन सां ई कयो मत भी त छा बिली ऐसे नो ता हां सॼो माने माहौल ख़राब कजे रे। अच्छा हां यो जो हाणे हे गुरबत ने वठी वियो असांखे डायरेक्टर सॼो। अच्छा कॉमेडी यो की कॉमेडी थियो कॉमेडी बाबा बिजली जो बिल घणो अची वियो आहे उहो त अचे थो तव्हांजो ईंदो बि हूंदो ठीकु आहे न हाणे शुक्र आहे हाणे एसी बंदि करणी पए थी सियारो शुरू थी वियो आहे खां ठीकु आहे हाणे तव्हां परेशान थी विया हो त माना बिल पे करणो आहे हाणे आहे परेशानी जी ॻाल्हि पर तव्हांखे कॉमेडी में चवणो आहे पोइ मूंखे चओ आसिफ खे चओ मैडम खे चओ। अच्छा नहीं गुरबत जो ॻाल्हि तव्हां सां ई करे मूं सां पर मना इहो अरे यार कॉमेडी में चवंदी कॉमेडी फनी असांखे खिल अचणु खपे। जानी यार बिल त इलाही अची वियो आहे जानी पर हाणे तव्हांखे मां चई सघां थी आहे कोन के अच्छा मूंखे न चइजो हाँ हाँ बिल इलाही अची वियो आहे लेकिन हाणे ॾिसूं था रेट थोरो घटि करायूं था उन ते माना थोरो कोशिशि कयूं था। यो कॉमेडी भी करिए ॿुधायो न न सही तव्हां चयो सीरियस न न कॉमेडी अच्छा मतलब कॉमेडी जीअं फनी टाइप बिल अची वियो हेॾो बिल अची वियो हाणे हल छा आहे वो कुंडो छो न था हणो स्टार्ट तो लिया था जानी से हाणे कुंडो भी न था आणजन हाणे उहे भी न था आणजन सिफारिश कयो यार सही आहे कुंडो न था लॻाइजन। हा पोइ इहा वाकई बिजली जो वॾो मसलो आहे पोइ इहो माना इनखे जेका तव्हां कई आहे कॉमेडी आहे माना अच्छा अच्छा न तव्हांखे बि करणु अचे न हुननि खां पुछूं था तव्हांखे कैरेक्टर कहिड़ो पसंदि आहे त मूंखे ही कंहिं ड्रामे में कंहिं उन में सीन मूंखे मिले रोल मिले मां करणु चाहियां थी हिकिड़ी पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे न मतलब थोड़ो सीरियस हुजे सीरियस भी कीअं माना रोइण जो हुजे यार सीरियस थी था वञो या छा थोड़ा रोमांटिक हुजे हलो आहे न तव्हां हलो कह दिया रोमांटिक हो जाए पहले करी सीरियस हो जाए खड़े हुए तो करी रोमांटिक हो जाए रोमांटिक हो जाए कह दिया मैं तो हैरान हो गई बंदे को खड़े होते ही कह दिया फिर रोमांटिक हो जाए हाथ में खड़ो या हाथ में खड़ो हां ये हाथ में खड़ो आयत तो मीडिया में अची वई आई जी आई मूंखे हाणे थोरो इनसिक्योरिटी फील थिए पई तो अच्छा एक्सप्रेशन होने दियो तो खबर आ सामू के ज़फर जड़ा डायरेक्टर हिन मीडिया में मौजूद है लेकिन ममो ॾेई वेंदस जबरदस्त इहो ई त नथो चाहियां तव्हां मोह ॾियो नथा चाहियो पोइ बि ॾींदासीं इहो त तव्हां डायरेक्टर खे सपोर्ट था कयो अच्छा सो बहरहाल बेहतरीन थैंक ऐं इहो माना हक़ीक़त ई आहे कि कॉन्फिडेंस ठीकु आहे ऐं जेको आहे सो कॉन्फिडेंस जे करे इहो आहे न जेकर तव्हां स्टैंड वरितो मूंखे करिणो आहे तव्हांखे कॉमेडी चई त कॉमेडी कई ऐं जेको आहे सो बहरहाल इहो कॉन्फिडेंस तव्हां में आहे मतिलबु तव्हां कंहिं बि हुन जे लाइ रेडी रहो था त सुठी ॻाल्हि आहे ऐं बसि अलाह साईं करे त तव्हां पंहिंजो अलाह साईं इंशाल्लाह मदद करे तव्हांजी। अच्छा ॿोली ते था अचूं असांजो ॿोली वारो वीचारो जेको असांखे ॿुधे पियो वेठो अच्छा न न साईं बि मज़ो वठे पियो यार एॾो सुठो माहौल हूंदो हा प्लीज़ अच्छा तव्हां जीअं ॿोलियूं पढ़ायो था सेखारियो था ऐं असां इन ॻाल्हि ते बि ॻाल्हायूं था वेठा त ॿोली खे असां पंहिंजो जेका असांजी निज पिज ॿोली आहे सिंधी असांखे उहा ॻाल्हाइणु खपे तव्हां पाण जॾहिं गैदरिंग में वेहंदा आहियो त उते कीअं लैंग्वेज यूज़ कंदा आहियो ठेठ सिंधी ॻाल्हाईंदा आहियो या मिक्स ॻाल्हाईंदा आहियो ॾिसो जॾहिं असां ॿोली जी ॻाल्हि कयूं था त इन में ॿ शयूं अची थियूं हिकिड़ी स्पोकन लैंग्वेज आहे जेका हर ॿोलीअ में थींदी आहे अंग्रेज़ी में थींदी आहे फारसी में हर ॿोली में उन में त हेठि मथे थी सघे थी ॿिया लफ़्ज़ बि मिक्स करे सघूं था पर जॾहिं असां लिखूं था त असांजी लिखणी ठेठ हुजणु खपे उन में ग्रामर जो बि
असांखे ख़्यालु रखणु खपे। तव्हांजो सुवाल ज़ाती आहे, सिधो डायरेक्ट मूंसां कयो त बेसिकली आउं लिटररी माण्हू आहियां, सिंधी अदबी संगत में बि आउं वेहंदो आहियां त मूंखे कोशिशि करे ऐं ख़्यालु रखंदो आहियां त जेके बि आउं लफ़्ज़ ॻाल्हायां उहे प्रॉपर ठेठ सिंधी जा हुजनि ऐं उन में ग्रामर जो बि आउं ख़्यालु रखां। सही तव्हां सां हिकिड़ो माना क्वेश्चन आहे जी असां सां बि मतिलबु इहो हर मां सम्झां पियो की जेको बि सिंधी बि आहे इवन जेके अदीब बि आहिनि उन्हनि उहे बि मतिलबु इहे शयूं यूज़ कंदा आहिनि, पर कुझु माण्हू एतिराज़ात बि कंदा आहिनि की तव्हां जेकॾहिं जॾहिं सिंधी तव्हां जेको आहे सो ॻाल्हायो पिया उन में जेकॾहिं तव्हां इंग्लिश जा लफ़्ज़ छो था इस्तेमालु कयो, थैंक यू थी वियो, वेलकम सर ऐं माय प्लेजर सर, इहे माना इहे असां वर्ड्स अमूमन यूज़ कंदा रहंदा आहियूं, त तव्हां छा था सम्झो की माना इन्हनि लफ़्ज़नि जो भला ख़ात्मो करण ई मतिलबु सिंधी खे प्रोटेक्ट करणु आहे पंहिंजी ॿोली खे, या इहो मतिलबु एतिरी असां वटि स्पेस आहे करे सघूं था? हा ॾिसो आसिफ, दुनिया में हज़ारें ॿोलियूं हुयूं, जॾहिं असां हिस्ट्री में वेंदासीं ख़ासि तौर ते ॿोलियुनि जी हिस्ट्री में त हज़ारें ॿोलियूं हुयूं, पोइ उहे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदियूं वयूं, हींअर 4 या 5 हज़ार ॿोलियूं वञी बचियूं आहिनि। उनजो सबबु इहो त ॿोलियूं हिक ॿिए खे लफ़्ज़ ॾींदियूं आहिनि ऐं लफ़्ज़ वठंदियूं बि आहिनि ऐं इहो ई ॿोलीअ जो जियापो आहे, हुस्न आहे, ख़ूबसूरती आहे। जेकॾहिं ईअं न थिए त पोइ ॿोलियूं आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदियूं वञनि। त जेकॾहिं असां वटि कंहिं ॿोली जो को अल्टरनेटिव न आहे, जीअं थोरी देरि पहिरियां हिकिड़ो लफ़्ज़ निकितो गिलास आहे, या कंप्यूटर में इस्तेमालु थींदड़ शयूं, या जीअं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, त असां उनखे छा चवंदासीं? असांखे ज़रूरु ॿी ॿोलीअ जी मदद वठणी पवंदी, छो त इन्वेंशन आहे न, जेका ईजाद थींदी आहे उहा फस्ट टाइम थी रही हूंदी आहे दुनिया में, त उनजो लफ़्ज़ अॻ में असां न ॿुधो हूंदो, न इस्तेमालु कयो हूंदो, नई वरी को आहे त पोइ उन जाइ ते असांखे उन ॿोलीअ मां उहो लफ़्ज़ वठिणो पवंदो। इन में को बि हर्ज न आहे, आउं सम्झां थो, इहो मुंहिंजो पर्सपेक्टिव आहे, पॉइंट ऑफ व्यू आहे, इन सां इख़्तिलाफ़ थी सघे थो। पर जेके ॿोली जा माहिर आहिनि, जेके सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो आहे, इहो वरी उन्हनि जो कमु आहे या त असांखे उहे अल्टरनेटिव वर्ड्स ॾियनि, ॿियो वरी उन्हनि खे इम्प्लीमेंट कराइण स्कूलनि में, कॉलेजनि में। अमीन साहब, हिकिड़ी वाह जी ॻाल्हि मतिलबु की ज़हन में अचे पई त जेकॾहिं पाण ॻाल्हि कई, असां चवंदा आहियूं त असां पंहिंजी ॿोली जो बिगाड़ कयूं पिया, पर कॾहिं कॾहिं असां जॾहिं इंग्लिश जो बिगाड़ कंदा आहियूं ॿी ॿोली जो, उते उनजी छा कीअं जस्टिफाई कजे? असांखे जेकॾहिं ख़बर आहे त गिलास चऊं था, कप खे असां कोप चवंदा आहियूं, ठीकु आहे, मग खे मगो चवंदा आहियूं, छा इहे मगो सिंधी लफ़्ज़ आहे, कोप सिंधी लफ़्ज़ आहे? अच्छा ॻाल्हि ॿुधो आसिफ, तव्हां सवाल त ॾाढो सुठो कयो, पर इन ते मां इहो चवंदसि जॾहिं अंग्रेज़ सिंधी ॻाल्हाईंदो आहे त पोइ उहो असांजो केतिरो बिगाड़ कंदो आहे? मां उहो चवंदो असां छो न चऊं कोप त कोप आहे। तव्हां ॿई सही आहियो, पर बेसिकली जॾहिं असां तहक़ीक़ कंदासीं, रिसर्च कंदासीं, त इन्हनि जा ठेठ सिंधी लफ़्ज़ अथव आहिनि। हिन मीडिया जे चैनल ते मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो पंहिंजी ॼाण मुताबिक़ त गिलास जो जेको सिंधी लफ़्ज़ आहे उहो ठूठियो आहे, ठूठियो, ऐं इहो अॼु खां 200 साल या 300 साल पहिरियां बाक़ाइदा इस्तेमालु थींदो हो। पोइ इहे लफ़्ज़ मतरूक थी विया आहिनि, जीअं 4-5 लफ़्ज़ मूं तव्हांखे णे, ङे, ड़े ऐं ञे सां ॿुधाया, त इहे लफ़्ज़ मतरूक थींदा वञनि पिया, ख़तमु थींदा पिया। सही, इन्हनि जो इस्तेमालु ई न आहे, उहे जेके आहिनि से ख़तमु। हिकिड़ो पर्सपेक्टिव इहो आहे त उहे निज पिज जेके लफ़्ज़ आहिनि उहे चूंडे असांखे इम्प्लीमेंट करणु खपनि पंहिंजनि ॻाल्हियुनि में, पंहिंजनि लिखणनि में। बिल्कुलु तव्हां मीडिया वारा माण्हू जेका आहे उन में सभ खां वधीक रोल अदा करे सघो था। सही, इन ते बि अचूं था साईं। बिल्कुलु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे, कॉल वठूं पिया। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, मुनीर अहमद द्रोही थो ॻाल्हायां सर। ख़ुशि आहियो? साईं मुनीर अहमद द्रोही साहब, बिल्कुलु ठीकु ठाक। आमी ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्लाह जा रहमान। मां जेको तव्हां मौज़ू पिया चयो न साईं, जी सर, सिंधी तव्हां ॻाल्हायो, हे ॻाल्हायो, मां चवां थो त इहो बिल्कुलु सही आहे। असां रोब खां मिली ॻाल्हाईंदा आहियूं उर्दू में या इंग्लिश में, पंहिंजी ॿोली असांखे पूरी नथी अचे। ऐं ॻाल्हायूं असां अरब, ॾिसो तव्हां जिते बि अरब वञनि था या ॿिए कंट्री में, त उहो पंहिंजी ॿोली ॻाल्हाइनि था। मूंखे शुकुर अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजा 2 पुट पढ़ंदा आहिनि ॿाहिरि, उहे उते ई सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी में ई मूंखे जवाबु ॾींदा आहिनि। तव्हां नंढड़ा, तव्हां त सुञाणो, तव्हां वटि असां रहंदा उते गॾु मीर नालो हूंदो, हिकिड़ो समीर हूंदो, तव्हांखे यादि हूंदो। इहे असांखे फ़ख़्रु आहिनि त पंहिंजी ॿोली खे हमेशह अॻिते वधायूं, पंहिंजी ॿोली खे तरजीह ॾियूं। वरी बि मां इहो इन करे सभिनी खे अर्ज़ु थो कयां त जेतिरो थी सघे घर में जेकॾहिं नंढड़ो ॿार उर्दू में ॻाल्हायूं या इंग्लिश में ॻाल्हायूं त पंहिंजी ॿोली खे विसरी वेंदो। 5000 साल मूं जे दड़े जी असांजी ॿोली आहे, जंहिंमें असां अॼु ताणी पाण खे इहो रोब जे करे असां उन्हनि खे इंग्लिश था सेखारियूं। मूं बसि इन बारे में सभिनि खे इहो चवणु खपे असांखे त पंहिंजी ॿोली पंहिंजी ॿोली।
बिल्कुलु तमामु बहितरीन ॻाल्हि कई तव्हां वॾी महिरबानी तव्हां हिकिड़ी तमामु सुठी शइ खे ॿुधी करे ऐं तव्हां जेको असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं पंहिंजे ख़्यालात वंडिया ॾाढी ख़ुशी थी असांखे ऐं हाणे असां उस्ताद बादल खां कुझु ॿुधी वठूं उस्ताद बादल खां एंड में ॿुधंदासीं उस्ताद पप्पू नाम ई काफ़ी आहे छा ॿुधाईंदो भला छा सोचो अथव असांजो प्यारो दोस्त आहे काज़िम सियाल साहब काज़िम सियाल साहब गीत आहे सियाल साहब जो गानो आहे त पोइ त वाह वाह ॿुधायो जान आओ रे तोखे जिया अंदर जा जायूं काज़िम तोले अखड़न में आहिनि सेजूं सजायूं हाथन मेहनतूं सजायूं सिकायल हिन सियाल जूं आसिफ सही ओ सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां ओ मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सां सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सां भुलण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां फसायो मुर्गी निहारे वियो तिलड़ी फसायो मुर्गी निहारे वियो तिलड़ी फसाए सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां भुलण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां ढोलण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां जवानी थस अख मस्तानी थस वाह जो जवानी थस अख मस्तानी सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां ढोलण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सां मारे विधो अॼु नाज़न सां अखियुनि जे इशारनि सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां ढोलण मूंखे मारे विधो अॼु नाज़न सां सियाल सिंगारे पियो काज़िम खे मारे पियो सियाल सिंगारे पियो आसिफ खे मारे पियो सियाल सिंगारे पियो काज़िम खे मारे सजण मूंखे मारे विधो अॼु नाज़न
नाज़न सां ढोलण मूंखे मारे विधो अजो नाज़न सां मारे विधो अजो नाज़न सां अखियुनि जे ते इशारनि सां मारे विधो अजो नाज़न सां अखियुनि जे ते इशारनि सां सजण मूंखे मारे विधो अजो नाज़न सां ढोलण मूंखे मारे विधो अजो नाज़न सां। वाह वाह पप्पू भाई कमाल कजे मुसा पप्पू हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां क्यूट आहियो शरारती बि ॾाढा आहियो आसिफ सियाल चई करे ॾिसो हेॾे पिया सॼे गाने में ॿुधी सम्झूं सभु था ख़बर सॼी आहे बाक़ी चाचा खे मां ॿुधाईंदुमि चाचा हे शरारती अथव यानी ख़बर पई हूंदव तव्हांखे तमामु बहितरीनु तमामु मज़ेदार सॉन्ग हो यकीन कयो ऐं पप्पू जेतिरो दिलि सां ॻायो उस्ताद त मज़ो कराए छॾियईं। सो ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार तमामु अॼु इंफॉर्मेटिव हिकिड़ी कचहरी थी असां जेकॾहिं ॿोली जे हवाले सां बि ॻाल्हायोसीं ऐं ॿोली ते जेतिरो ॻाल्हायूं घटि आहे छो जो जेतिरी असांजी ॿोली जेका आहे सो जेतिरी तारीख़ आहे जेतिरी ॿोली जी अहमियत आहे मां सम्झां पियो की जेतिरो बि ॻाल्हाइणु शुरू कयूं असां ॿोलीअ ते त घटि आहे ऐं तव्हांजी ख़बर ते एकता डे अचे पियो ऐं ॾियारो इहो सेलिब्रेट थींदो घटि ई डेज़ जेके आहिनि असां जेको आहे सो सेलिब्रेट माना कंदा आहियूं असां हमेशह इहो ॾिठो वियो आहे कि ग़मनि जा ॾींहं जेके आहिनि असां भरपूर मल्हाईंदा आहियूं को जेको लेजेंड को डेथ करे वेंदो आहे उनखां पोइ असां मातम ॾाढा ज़बरदस्त सेलिब्रेट कंदा आहियूं पर हिकिड़ी हक़ीक़त आहे कि जेकॾहिं तव्हांजी ॿोली ज़िंदा आहे न इन ज़िंदा ॿोली खे जेकॾहिं सेलिब्रेट कयो ऐं न सिर्फ़ु टोपियूं न सिर्फ़ु अजरक न सिर्फ़ु पटका पर इहा ॿोली जेका आहे इन खे बचायो ऐं इन ते ध्यानु ॾियो असां समेत इहा असां पंहिंजे लाइ बि जेको आहे सो इहे वर्ड्स यूज़ पिया कयूं कि वाक़ई में असां जेकॾहिं सम्झूं पिया कि जेकॾहिं असां थोरी घणी जेको आहे सो एडिशन कंदा पिया वञूं ॿोलियुनि जो मिक्सअप कंदा था वञूं उन में जेकॾहिं ॿोली खे नुक़सानु थिए पियो उनखे त पोइ उनखे हटाए करे पंहिंजी ॿोली वारा जेके ठेठ जीअं साईं लफ़्ज़ ॻाल्हाए आमीन साहब उहे लफ़्ज़ जेको आहे असां यादि करणु खपनि ऐं उहे डिलीवर करणु खपनि बिल्कुलु सही चयो ऐं हाणे टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे सो बहरहाल GFS वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असांखे इन ख़ूबसूरत प्रोग्राम जे लाइ सहकार कयो आहे ऐं ख़ूबसूरत गिफ्ट हूंदा आहिनि जेके असांजे महिमाननि सां गॾु वेंदा आहिनि ऐं जेके डिटेल वठणु चाहिनि था त टोल फ्री नंबर जेको आहे उहो बि आहे ऐं मोबाइल नंबर बि आहे ऐं ॿुधाईंदी बिल 0301115576 हिकिड़ो ऐं ॿियो नंबर आहे 0302825558 इन ते तव्हां डिटेल वठी सघो था ऐं वॾी महिरबानी GFS वारनि जी ऐं सो ही गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा बिल्कुलु नंढड़ो जेकॾहिं आहे साईं प्लीज़ तव्हांजे टीवी चैनल जे थ्रू इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त तव्हां नोट कयो आहे त कॾहिं हिनखे मदर टंग छो चवंदा आहिनि मतिलबु माउ ॿोली सिंधी में मादरी ॿोली चवंदा आहिनि आउं सम्झां थो त असांजूं जेके माइरूं आहिनि उन्हनि जो वॾे खां वॾो रोल थिए थो पंहिंजनि माइरुनि खे खपे असांजनि माइरुनि खे खपे त पंहिंजनि बचनि खे पंहिंजी मादरी ॿोली वॾी महिरबानी ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई नेक्स्ट प्रोग्राम में इंशाअल्लाह जेको आहे इन ते वरी ॻाल्हाईंदासीं तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां वाक़ई में असांजी माइरुनि जो हिकिड़ो वॾो रोल आहे सो ही गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा GFS वारनि जे तरफ़ां सो उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं आख़िर में जेको आहे आऊं हयाकिया वारनि जी वरी हिकु दफ़ो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे वॉर्डरोब ॾिनो आहे ईअं ई मूं ते महिरबानी कंदा रहंदा मूं ते मतिलबु सख़्तु ज़रूरत आहे सो वेंदे वेंदे बसि इहो ई चवंदासीं त सिंध सलामत साथ सलामत ज़िंदगी रीत वरी सुभाणे गॾु हूंदासीं तेसिताईं ताईं ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ऐं आख़िर में बसि अल्लाह हाफ़िज़ सॉन्ग ॿुधंदासीं ओके ॿुधायो ओ भली लोकुर से तरसाया पर हिकड़ो पिरी पर जाया ओ मत हिकड़ो पिरी पर जाया वञी सिर कदमन में झुकाया मत पांच गिचिया गले पाया ऊपर हिकड़ो पिरी पर जाया भली लोकुर से तरसाया
दुस्मा अॻियां दिल पर जे रोअंदुसि ओ वञी आजूं न्याज़ कंदुसि अॻियां दिल पर जे रोअंदुसि ओ बि वाट न चवंदुसि वञी नेणे ॻोढ़ा वहाया ओ पर हिकिड़ो पिरी पर चाया भली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो आसफ पर चाया ओ मत हिकिड़ो ख्याल पर चाया भली लोकुर से तरसाया कावड़ पोछड़ पियूं ॾींदो खणी सूर शक्तियूं ॾींदो ओ कावड़ पोछड़ पियूं ॾींदो खणी सूर शक्तियूं ॾींदो ओ पर पका नेठ मञींदो मां बि पंहिंजो फर्ज़ निभाया ओ पर हिकिड़ो आसफ पर चाया भली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो पिरी पर चाया ओ मत हिकिड़ो पिरी पर चाया भली लोकुर से तरसाया पुजी न्याज़ हतार उन दर ते जॾहिं पवंदी नज़र दिल भर ते हाँ पुजी न्याज़ हतार उन दर ते ओ जॾहिं पवंदी नज़र दिल भर ते हाँ रखी हथड़ा ॿई पंहिंजे सिर ते घणा कसम त तुंहिंजो आया ओ पर हिकिड़ो आसफ पर चाया भली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो पिरी पर चाया ओ मत हिकिड़ो पिरी पर चाया ॿियो लोकुर से तरसाया पर हिकिड़ो आफ़्ताब पर चाया ओ मत हिकिड़ो आफ़्ताब पर चाया ॿियो लोकुर से तरसाया मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।